के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। असीं हमारी खिदमत में हाज़िर थी चुका सी। सलाम सिंध प्रोग्राम है। आऊँ है इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान है। अस्सलाम वालेकुम, वेरी गुड मॉर्निंग। पर सैयद उम्मीद है हाँ सब ठीक हूंदा। आऊं ठीक न आहियां, अव्हांखे नज़र बची रहियो हूंदो पर नज़र बची रहियो हूंदो ऐं आवाज़ मथां महसूस भी करे रहियो हूंदो, छो त मां जंहिं फुर्तीअ सां आयुसि उन लेवल जो आवाज़ न आयो। माना ईअं माठीणो झीणो आवाज़ आयो, मोल वारो आवाज़ आयो, बीमार नारो आवाज़ आयो। एग्जैक्टली अव्हां सही था चओ, छो मूंखे गले में सूर है ऐं जी कोन गले में ॼारो फील थी है, अजीब फील थी है सफ़ा। टॉन्सिल्स थी न तव्हांखे, तव्हां तबियत तव्हांजी अञा ख़राब थींदी 2-3 ॾींहंनि में। अलाह ख़ैर करे तव्हां ठीक थी वेंदो, छो त गले जो प्रॉब्लम आहे न, इहो इन्फेक्शन वधंदो आहे, वरी बुखार थींदो आहे। बुखार सां गॾु वरी 3 ॾींहं माण्हू खे आराम ऐं रेस्ट जी ज़रूरत हूंदी आहे। न बुखार त मूंखे हींअर साणी आहे न, कल्ह खां वठी थियो आहे न, त बुखार हींअर ई अची वियो आहे। सही सही अञा रहंदो, वरी हिते वरी किन माण्हू खे ॾिसी रहंदो बुखार थी वियो आहे। ऐं वरी सुबुह सां असां जहिड़ा माण्हू तव्हांजे मुंहुं पिया त बुखार अञा वधी वियो। बहरहाल उम्मीद आहे तव्हां ठीकु हूंदो वरी अॻिते हली करे, अॼु न त। जी बिल्कुलु। ऐं उन खां अलावा जेके ठीकु न आहिनि मूं वांगुरु, त उहे पंहिंजो घणे खां घणो ख़्यालु रखनि, छो जो हींअर जेको आहे न उहो कोरोना बि वधंदी वञे कराची में स्पेशली। हा, 21 केसिस जेके आहिनि उहे कोरोना जा आहिनि, त थी विया आहिनि 21% जेके आहिनि उहे माण्हू कोरोना में मुब्तला थी चुका आहिनि। त इन जे करे जेको मास्क आहिनि उहो पाराइणु नेसेसरी करे छॾियो आहे। असां जंहिं बि प्लेसिस में स्पेशली पब्लिक प्लेसिस ते जेको आहे उहो मास्क जेको आहे उहो ज़रूरी करे छॾियो अथनि। सुबुह सुबुह सां कोरोना जी ॻाल्हि, बुखार जी ॻाल्हि, इन्फेक्शन जी ॻाल्हि आहे। ऐं वञा त काॾे वञा, माना मूंखे प्रोग्राम बि करिणो आहे, ड्यूटी बि करणी आहे। अलाह ताला माफ़ करे, माना कंहिं ख़तरे जी अलामत नज़र त अची वई आहे, पर वरी बि सैनिटाइज़र यूज़ कयो ऐं मास्क लॻायो। ऐं आउं बि ईअं ई कंदुसि, आउं बि परे परे खां हाणे ॻाल्हाईंदुसि, एॾे एॾे मुंहुं करे न ॻाल्हाईंदुसि। भला जेकी बि बीमार आहिनि अलाह पाक उन्हनि खे शिफ़ा ॾे। माहौल मटिजण सां सिहत थोरी डामाडोल थी वेंदी आहे, मौसम जी तब्दीली बि थींदी आहे। बरसातूं बि खोड़ सारियूं मुख़्तलिफ़ शहरनि में पयूं आहिनि ऐं कराची में बि बूंदाबांदी थी हुई, वरी कराची खां बरसाति रुसी वई आहे, वरी चवनि था त पवंदी, पर वाह जो पवंदी, ठीकु ठाक पवंदी, ज़बरदस्त बरसाति पवंदी। अलाह करे पवे त सही, पर इहो लाइट वञे न। हा हा। ऐं ख़बर अथव हिकिड़ी बीमारीअ जो जेको सबबु आहे न, उहो इहो बि आहे, घणे भाङे मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, हिकु त पाण लाइट जो वॾो प्रॉब्लम आहे। माण्हू सॼी राति उथल पुथल में आहिनि, निंड पूरी नथी थिए, बेचैनी वारी निंड आहे, माण्हू पघिरजी था वञनि। ग़रीब माण्हू जेके जिन वटि एसियूं वग़ैरह न आहिनि, उहे पखे जे आधार ते एसी बि त लाइट कोन्हे, कहिड़ो फ़ाइदो। मतिलबु पोइ 2-3 कलाक निकिरी था वञनि, कमरो थधो रहंदो आहे। पर जिन वटि इहा बि सहूलियत न आहे त उहे पखे जे आधार ते आहिनि। त पखो जीअं बंदि थींदो आहे त हब्स हिकिड़ो कराची में जेके फ्लैट वारो सिस्टम आहे, त पोइ ॿाहिरि माण्हू अङण ते बि नथो वञी सघे। ॿाहिराड़ीअ में त ईअं दफ़ा खट खणी सिधो ॿाहिरि विया वेंदा आहिनि, या ॿाहिरि ई सुम्हंदा आहिनि, अक्सर सुम्हंदा ई ॿाहिरि आहिनि ॿाहिराड़ी में। पर पोइ बि वरी थधिकार हूंदो आहे, 3-4 बजे जेको सुबुह वारो पहर शुरू थींदो आहे, त पोइ उन में थधिकार शुरू थी वेंदो आहे। असां वटि बेचैनी बि वधीक आहे गर्मीअ जे करे। पोइ माण्हू जो मूड, मिज़ाज, तबियत मज़े जी इन जे करे वञे, त पोइ हाणे तबियत ठीकु न आहे त पोइ मानी बि कोन थी वणे। सही था चओ, सिर्फ़ु मानी न चवंदा आहिनि जी ख़ुशि त जहान ख़ुशि। असांखे पोइ कुझु बि नथो वणे, आस पास में जेको बि थी रहे थो, भले केतिरो बि इंट्रस्टिंग छो न हुजे, मज़ो ई नथो अचे हुननि शइ में जेसि ताईं असां पाण ठीकु न आहियूं। चवंदा आहिनि त तंदुरुस्ती जेका आहिनि उहा 1000 नेमत आहे। असां जेसि ताईं मतिलबु तंदुरुस्त आहियूं न, त सम्झो हर चीज़ सही आहे। असां जीअं बीमार थियूं था न, उहे दौलत शोहरत कंहिं कम जी नथी रहे। बीमारीअ में कहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं था कयो, माण्हू बीमार थींदो आहे न, पोइ ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे। जेको तव्हांजो आवाज़ु आहे न अॼु, जीअं ज़फ़र चए थो आवाज़ु सफ़ा चेंज थी वियो आहे, इहा आवाज़ु माना पहिरियां जी न ईअं पॉप म्यूज़िक वारो जेको आवाज़ु हूंदो, हाणे क्लासिकल रागी जो आवाज़ु थी वियो आहे। क्लासिकल रागी ईअं खाईंदा आहिनि, ॻाल्हाईंदा बि ईअं आहिनि। सो बहरहाल चवण जो मक़सदु वरी बि इहो आहे त ख़ुशबाश जो ख़ैरियत सां। कल्ह बल्दियाती इलेक्शन ॾिठीसीं ऐं वोट बि तव्हां कयो हूंदो यकीनन। कल्ह धमाचौकड़ी ॾाढी हुई, मुख़्तलिफ़ शहरनि में माना ईअं वठि-वठां हुई, सट-सटां हुई, कुट-कुटां हुई। पोइ माण्हू तमामु घणा ज़ख़्मी बि थिया, कुझु जॻहियुनि ते खूनरेज़ी थी, माण्हू क़तल बि थिया, पर पोइ बि माना पछड़ी लथी ऐं इंतख़ाबात ऐं चूंडूं जीअं जेकी ॿोलीअ में तव्हां चओ त उहे थी वियूं ख़ैर सां। ऐं शाम ताईं अञा ताईं हुननि जी रिज़ल्ट्स ईंदियूं रहंदियूं। सही था चओ। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्ती पर हुन में त जेको क़ौमपरस्त पार्टियुनि ते हिकिड़ो लेबल हुयो ऐं इल्ज़ाम हुयो, या हिकिड़ी माना हिकिड़ो बोतान हुयो त इहा काउंसिलर जी सीट बि न खटे सघंदा आहिनि ऐं वरी वॾी चूंड लाइ विढ़ण जी कोशिशि कंदा आहिनि। पर कल्ह मूं ॾिठो पए त पीपुल्स पार्टी खे घणे भाङे किथे किथे मूं ॾिठो पए त माना हुनजी तॾा वेड़ करणु शुरू कई अथऊं ऐं कॉम्परस पार्टियुनि जा ख़ासि तौर ते माण्हू अॻिते वधी आया आहिनि। हिकिड़ो त लाड़काणे में ख़ासि तौर ते नवाब अली मोहम्मद जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं या आदि फौज़िया जी ॻाल्हि कयूं
सभई जेके बिरयानी खपाईंदा हुआ उहे बि अॻिते अची विया आहिनि माना इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त जेकी जिन वटि जज़्बो हुयो जिन वटि महिनत हुई जिन वटि ग़रीब जो अहसासु हुयो जुबो हुयो उहे अॻिते अचनि पिया सो असांजूं नेक तमन्नाऊं जेकी उमेदवार खटे विया आहिनि उन्हनि सां आहिनि पर महिरबानी करे जेको तव्हां सुपिनो ॾेखारियो आहे जेको तव्हां ख़्वाबु ॾेखारियो आहे दर दर वञी जेको मंशूर ॿुधायो आहे माण्हुनि खे जेकी ॻाल्हियूं कयूं आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि ते महिरबानी करे अमल ज़रूरु कजो ईअं न थिए त वरी तव्हां माना थधी कार में वञी वेही करे ऐं पंहिंजे ऑफिस में वेही करे पोइ इन्हनि माण्हुनि सां मिलो ई न जिन माण्हुनि खे हाणे ॿाहूं ॿधी करे तव्हां वोट वठी तव्हां वोट वरितो आहे सही था चओ वोट जी जेका क़ीमत आहे उनखे ज़रूरु अदा कजो छो जो वोट बि असांजे ईअं ई फ़र्ज़ु वांगुरु आहे जेकॾहिं फ़र्ज़ु अदा थियो आहे त तव्हां बि पंहिंजा फ़र्ज़ु ज़रूरु अदा कजो ऐं उन्हनि माण्हुनि लाइ कमु कजो जंहिं माण्हुनि खां मां वोट वरितो आहे ऐं उते ॿिनि जी जेके आहिनि ॿिनि माण्हुनि जी डेथ बि थी वई वेड़ झेड़ में ऐं उनखां अलावा डज़न माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां इहो ॾिसूं त उते इन्हनि सभिनी सिचुएशन्स में जेकॾहिं असां इहा शइ ॾिसूं त उते ॿ अहिड़ा माण्हू हुआ ॿ अहिड़ा फ़र्द हुआ जेके तव्हां ॾिठो हो हिकिड़ी वुमेन हुई हिकिड़ो उन सां गॾु जेको साम्हूं भाई बीठल हो उन्हनि हिकिड़ी ई प्लेट में बिरयानी खाई रहिया हुआ त इहो बि असांजे लाइ हिकिड़ो मिसाल आहे त जेकॾहिं तव्हां हिक ॿिए जे साम्हूं बीठा आहियो त डज़न मीन की तव्हां हिक ॿिए जा दुश्मन आहियो तव्हां ॿई जेके आहियो हिकिड़ी भलाई जे कम लाइ बीठा आहियो सुठे कम लाइ बीठा आहियो तव्हां ॿई हिक ॿिए जे साम्हूं बीह करे हिक ॿिए जी इज़त करियो मुंहिंजे ख़्याल सां वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे सही सही जेके उमेदवार हाराए विया आहिनि उहे दिलि न हारनि मुक़ाबिलो सख़्तु पोइ बि उन्हनि कयो ऐं ईंदड़ वरी इलेक्शन में जेके उन खां कोताहियूं थियूं आहिनि त उहे वरी दुरुस्त करणु फरमाईंदा ऐं वरी पंहिंजो पाण खे जाचींदा त किथे कोताही रहिजी वई आहे किथे कमी रहिजी वई आहे असल में ईअं थियो आहे त के माण्हू अहिड़ा बि पंहिंजे तक मां उथिया आहिनि जिन माण्हुनि जी ॾेठ वेठ कोन हुई उथ वेह कोन हुई माण्हुनि सां वास्तो कोन हुयो माण्हू बि उन्हनि खे चङी रीति सुञाणींदा कोन हुया माण्हू उहे चङा हुया जेके उथिया पर माण्हुनि जी छा आहे त हिकिड़ी नफ़्सियात इहा बि आहे त माण्हुनि ॾिठो न आहे परखियो न आहे कीअं उनखे वोट ॾियनि सो चवण जो मक़सदु वरी बि इहो ई आहे ऐं बार बार तव्हांखे गुज़ारिश कयां थो जेकी खटे आया आहिनि उन्हनि खे इहा निमाणी इल्तिजा आहे वेनती आहे त पंहिंजनि मारूड़नि जी पंहिंजे देश जी पंहिंजे दंगनि जी पंहिंजे पाड़े जी ऐं सभिनी जी जेका आहे ज़रूरत आहे उहा पूरी करण जी भरपूर कोशिशि कंदो कल्ह तमामु घणा सुठा जेके आहिनि से असांजा दोस्त महिरबान चूंडिजी आया पर हिन सां गॾो गॾु कुझु इवेंट्स रहिजी बि ईंदा आहिनि मूं कोशिशि कई पए त साईं अहमद ख़ान मदोश ते हिकिड़ो सुठो प्रोग्राम कयूं पर ॻाल्हि इहा आहे त अहमद ख़ान मदोश साहिब जो जेको आहे सो ॾियाड़ो कल्ह गुज़री वियो आचर वारे ॾींहं ते असांजो प्रोग्राम न हूंदो आहे अहमद ख़ान मदोश असां उन्हनि जो ज़िक्र करे छॾियो अवां जो ज़िक्र करे छॾियो उहा ई वॾी ॻाल्हि आहे बिल्कुलु अहमद ख़ान मदोश साहिब ॿ गुणो शाइर नज़्म जो ज़बरदस्त शाइर गज़ल जो ज़बरदस्त शाइर खोड़ सारा गीत उन्हनि जा असीं ॿुधंदा आहियूं रूह खे तरावत मिलंदी आहे मज़ो ईंदो आहे जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी न आहे ऐं जॾहिं खां चाक कई दिलि तो तॾहिं खां चाक थी न आहे ऐं सिर लॻे सुहिणे सॼण सां सिर लॻे दिलि जे दिलि पर मन जे मन सां सिर लॻे ऐं आख़िरी पंत कमाल जो मदोश साहिबु लिखियो हुयो त यारो आहे मदहोश मुंहिंजो सांवरो इन करे कुल सांवरनि सां सिर लॻे ऐं सिर लॻे सुहिणे सॼण सां सिर लॻे दिलि जे दिलि पर मन जे मन सां सिर लॻे ऐं मां पखी आहियां प्यार जे इज़हार जो धार जो न मारजो मूंखे धार जो न मारजो ऐं मदोश जे मरी वञे त होश खे संवारजो सो ॻाल्हि इहा आहे त मदोश साहिब जी खोड़ सारी शाइरी असीं ॿुधंदा आहियूं ऐं नज़र में नज़रबंद हिकिड़ो हुनजो किताब बि तमामु घणो सुठो जेको मार्केट में तमामु घणे वाफ़र मिक़दार में विकिरो थियो सिंधी अदबी बोर्ड में बि हुनजो हिसो रहियो जोही में पाण रहंदो हुयो ऐं उस्तादी शोबे सां लाॻापियल हुयो हुनजो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर पुट बि आहे ऐं उहो तमामु घणी सुठी शाइरी कंदो आहे ख़लील आरिफ़ सुमरो साहिबु उहो तमामु घणी पोस्टूं हिन हवाले सां जेको वायरल पे कयूं ऐं माण्हू खे ॿुधाई पए त बाबा जी वरसी आहे कल्ह इन ॾिस में जोही जे आस पास उनजे भर पासे वारे इलाइक़े में तमामु घणी कुझु ख़ूबसूरत शानदार तक़रीब बि थी जंहिंमें अहमद ख़ान मदोश खे ट्रिब्यूट ॾिनो वियो भेटा पेश कई वई मदहोश सूंह जो शाइर हो प्रीत जो शाइर हो प्यार जो शाइर हो दर्द जो शाइर हो फ़िराक जो शाइर हो पीड़ाउनि जो शाइर हुयो ऐं धरतीअ जो शाइर हो ऐं उनखे ॻाइण में बि ॾाढो मज़ो ईंदो आहे मतिलबु जेके बि उन्हनि जा सॉन्ग्स रिलीज़ थिया उन्हनि खे ॻाइण में उन्हनि जी शाइरी में ऐं उहे ॾाढा पीक ते विया ॾाढो फेमस थी विया जेके बि सॉन्ग्स हुआ उन्हनि जा उहे हर माण्हू खे ख़बर आहिनि भले शाइर जो नालो न ख़बर हुजे पर उन सॉन्ग जे बारे में अंदाज़ो आहे त हीउ सॉन्ग मार्केट में ऐं ॾाढो बुलंदियुनि ते पहुतल सॉन्ग 12 वरह गुज़री विया अहमद ख़ान मदोश खे पर जीअं तव्हां ॻाल्हि पे कई न कल्ह तव्हां ॾिठो पिए त बिरयानी प्लेट ॿई गॾु पिया खाइनि ऐं मुख़ालिफ़ बि ऐं जेको आहे सो उमेदवार बि ॿई सो मूं इन ॾिस में वरी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण पई चाहिए उहा इहा हुई त अहमद ख़ान मदोश साहिब सां मुंहिंजी बि तमामु घणी मोहबत हुई ऐं अक्सर ख़ैरपुर में जेको सचल सरमस्त जो सालियानो उर्स थींदो आहे उते पाण अचणु फरमाईंदा हुआ ऐं ख़ासि तौर ते मूंसां तमामु घणी मोहबत कंदा हुआ ऐं पोइ जॾहिं बि ईंदा हुआ त पोइ सचल सरमस्त जी दरगाह ते या सचल ऑडिटोरियम में पोइ जॾहिं नगर जो बंदोबस्तु थींदो हुयो त पोइ देगियुनि मां जॾहिं प्लेटूं माना ईअं हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां नफ़्सा नफ़्सी जो माहौल हूंदो आहे बाबा हर को पाण खणंदो आहे पोइ मूंखे चवंदो नौजवान आउं तोसां गॾु खाईंदुसि पोइ असीं गॾिजी करे ॿई मानी खाईंदा हुआसीं बिरयानी खाईंदा हुआसीं कचहरी बि कंदा हुआसीं ऐं पोइ सिंध जी शाइरी
ऐं ॿाहिरि जी शाइरी मतिलबु नेशनली इंटरनेशनली जेको अदब आहे उन ते पाण ॻाल्हाईंदासीं तमामु घणो ॼाणू माण्हू हुयो ऐं तमामु घणी मतिलबु पंहिंजी धरतीअ सां हुनजी मोहबत हुई माण्हुनि सां मोहबत हुई किथे बि को मुशाइरे जो ॾसु थींदो हुयो मिलंदो हुयो त पोइ पाण हुते पहुची वेंदा हुया कल्ह हिकिड़ो ॾींहुं इहो बि हुयो जी बिल्कुल ऐं कल्ह हिकिड़ो ॾींहुं नशे जो बि हो ड्रग्स जो ॾींहुं हो त इंटरनेशनली हाँ मतिलबु नशे जे ॾींहुं सां मुराद इंटरनेशनली उनजे ख़िलाफ़ ॾींहुं हो अगेंस्ट जेको आहे उहो ड्रग्स जे हो त जेके बि ड्रग्स वग़ैरह कनि था जेके नशो वग़ैरह कनि था उन्हनि सभिनी खां अवॉइड करणु खपे छो जो नशे में असां काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं काफ़ी अहिड़ियूं शयूं काफ़ी अहिड़ियूं हरकतूं जंहिंमें असांखे होश नाहे रहंदो ऐं जॾहिं असां होश में न आहियूं हूंदा त असां नाज़ेब ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं माना जेके असांखे न करणु खपनि जेके पछताईंदा बि आहियूं त अहिड़ी शइ करण जो को फ़ाइदो न आहे जेको अव्हांखे नुक़सान बि ॾिए जेकॾहिं स्मोकिंग जी ॻाल्हि करियूं त स्मोकिंग में बि जेकॾहिं तव्हां वटि सिगरेट जी डॿी ॾिठी हूंदी त उते नज़र ईंदो आहे असांखे त स्मोकिंग जेको आहे उहो केतिरो असांजे लाइ हानिकारक आहे नुक़सानकार आहे जी पोइ डॉक्टर चए सबबु ॻाल्हि इहा आहे त इहे सिगरेट घणा न पी एतिरा घणा सिगरेट न पी मां ॿुधायां थो मरी वेंदे माना चई साईं मां त एॾे अरसे खां पीआं थो 20 साल थी विया आहिनि सिगरेट पीआं थो मोह त अञा न आहे चई पुटु तूं आहिस्ते आहिस्ते मरी वेंदे चई पोइ तकड़ असांखे बि न आहे भले आहिस्ते आहिस्ते मरूं असल में इहे मवाली माण्हू पंहिंजे बचाव लाइ पंहिंजे दिफ़ा जे लाइ का न का ॻाल्हि करे वठंदा आहिनि इहे जेके आहिनि उहे ख़ामोश असांजे जानलेवा दुश्मन हूंदा आहिनि या त नशो आहे या इहे स्मोकिंग वग़ैरह ड्रग्स वग़ैरह आहिनि चर्स वग़ैरह आहे शराब आहे इहे सभु जेके आहिनि उहे असांजो पंहिंजो हिकिड़ो चऊं था त साइलेंट किलर आहिनि अव्हांखे आहिस्ता आहिस्ता मारींदा आहिनि अव्हांखे ख़बर बि न आहे पवंदी रहंदा अव्हां सां अव्हांजे दोस्तनि वांगुरु आहिनि अव्हांखे इहो महसूसु थींदो आहे त असांजा दोस्त वेठल आहिनि असांजा दोस्त मौजूदु आहिनि ऐं जेकी नशाई माण्हू आहिनि उन्हनि जी सार संभाल बि लओ ऐं तव्हां पढ़ियो हूंदो त नशे में कहीं वो तनाव न रहिजाए इहो हिकिड़ो स्लोगन आहे जेकी ख़ासि हॉस्पिटल्स हूंदा आहिनि उहे उन्हनि खे मतिलबु जेकी नशे वारा माण्हू आहिनि उन्हनि खे सार संभाली तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे उन्हनि जी केयर कंदा कयो ऐं उन्हनि खे थोरो पाण टाइम ॾींदासीं न तनहा न छॾींदासीं अकेलो न छॾींदासीं त पोइ इन शइ खां परे बि थी सघे ऐं दुनिया हाणे डिजिटलाइज़ थी वई आहे उहो इन करे छो जो असां वटि काफ़ी नशे जा जेके माण्हू आहिनि जेके नशो कनि था काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे इंजेक्शन्स वग़ैरह असां कंदा अलाए छा छा कंदा आहिनि नशनि जा नाला वठंदासीं न त माण्हू चवंदा आहिनि पाण नशा कीअं न लाया न असल में हिननि खे कीअं करो असल में असां इंटरनेशनल ड्रग्स वारे डे ते ॻाल्हायूं पिया त असांखे ख़ुदि खे ख़बर त हुजणु खपे न असांखे पाण खे ई ख़बर न हूंदी त असीं अव्हांखे छा ॿुधाईंदासीं त इन वजह सां उन्हनि जा इलाज बची विया आहिनि इंटरनेशनली असां वटि नेशनली बि इलाज थियनि पिया माण्हुनि खे एडमिट कयो वेंदो आहे उनजे नशे जी आदत जेका आहे मां तव्हांखे ॿुधायां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो इलाज जेकी बि हॉस्पिटलाइज़ थियनि मां हिकिड़े भेरे अहिड़ी हॉस्पिटल में 2 महीना ड्यूटी कई माना वॉलंटियर थी करे मूं चयो त नशे जा जेकी माण्हू आहिनि उन्हनि जी ख़िदमत मां कयां सो पोइ मां उन्हनि जी माना सार संभाल लधी उते खणा नशाई चरसाई इहे मुंहिंजा दोस्त बि थी विया पोइ छा थियो ख़ैरपुर जी ॻाल्हि आहे ख़ैरपुर में पोइ उतां जीअं ॿाहिरि निकितासीं 2-3 महीने खां पोइ वरी उहो अमरा मिलियो त वरी नशो मां हाणे छा थो करे चईंदा आहियूं बसि छा कयो दोस्त संगत में वठी आहे पोइ वरी चयूं त भला हिकिड़ो महबूब जे सदके पी छॾ पोइ पंहिंजे बचाव जा इहे पाण तलाश कंदा आहिनि गैरत जो मसइलो आहे असुली पंहिंजे ज़हन जो मसइलो आहे का बि अस्पताल हुनखे ठीकु न करे सघंदी मुंहिंजो ख़्यालु इहो आहे ॿाहिरि निकिरी वरी कंदो नशो इहो पाण जेसि ताईं ज़मीर मलामत न कंदो जेसि ताईं गैरत हुनखे न ईंदी पाण खे नशाईअ खे तेसि ताईं कुझु बि नथो थी सघे नशाई जेकॾहिं को नशो करे त हुनखे माना जुंड खां वठी 2-2 चंबा हणो पाण ई सुधरी वेंदो हुन कमरे में कोठीअ में रखो ऐं उनखे माना तमामु घणो टाइम ॾियो सची ॻाल्हि इहा आहे इस्पतालूं मुंहिंजी नज़र में मां इहो तजुर्बो करे ॾिठो आहे मरीज़नि सां गुज़ारियो आहे इहे उते 2-4 महीना ॾाढो खाई पी मुफ़्त जूं मानियूं मौज कंदा आहिनि ॿाहिरि निकिरी वरी शुरू कंदा आहिनि इलाज बि त थींदो आहे पैसा बि त लॻंदा आहिनि इलाज थींदो आहे पैसा मिट माइट परेशान अलॻि सां हा पर ॻाल्हि इहा आहे त वरी ऐं उन खां अलावा जेकॾहिं ॿुधाईंदी हलां त अॼु जे ॾींहुं जे स्पेशली ॻाल्हि करियूं त एंटरप्राइज़ जो जेको आहे उहो इंटरनेशनली डे सेलिब्रेट कयो वञे थो एंटरप्राइज़ या एंटरप्रेन्योर जेके हूंदा आहिनि उहे हिकिड़ा नंढड़ा बिज़नेस खोलींदा आहिनि पोइ उहे घर खां हुजनि उहे ऑनलाइन हुजनि उहे नंढड़ा हिकिड़ा बिज़नेस खोलींदा आहिनि जी उहो इन जे करे हूंदो छो नंढड़ा बिज़नेस खोलंदा आहिनि बल्कि पोइ एंटरप्राइज़ वॾा थी वेंदा आहिनि एंटरप्राइज़ जो मक़सदु ई इहो आहे वर्ल्ड वाइड में पर जेकॾहिं शुरूआत जेका आहिनि उहा इंसां थींदी आहे जेकॾहिं बिज़नेस जी ॻाल्हि करियां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़ाल हुयूं उहे बि बिज़नेस कंदियूं हुयूं ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हि करियां त असां वटि बि बिज़नेस जी जेका आहे उहा रोज़ी जेका आहे उहा वधंदड़ आहे असां जेकॾहिं कंहिं जॉब में लॻल आहियूं त उहो फिक्स असांखे प्राइज़ मिलंदी आहे चवणी आहे त
वण जो वापार नीच नौकरी सही था चो नौकरी वारो नीच माण्हू हूंदो नौकरी त माना टोकरी नौकरी मतलब नौकर न नौकरी जो मतलब ही नौकर है बाकी जेको बिजनेस है न उन सां जेकर असां पंहिंजा मालिक पाण थींदा आहियूं उनमें रिस्क ज़रूर खणणो पवंदो आहे असांखे पर रिस्क ज़फर खे भला हयाती ॾे पतीअ जो कारोबार छॾे वरी नौकरी शुरू कई उहो माना केॾो सुठो कारोबार हुयोसीं पर उहो ॼमाए न सघियो बहरहाल जेकी कारोबारी दोस्त आहिनि उन्हनि खे जेको एंटरप्राइज़ जो ॾींहुं बि तव्हांखे मुबारक हुजे अॼु ज़फर हर हर चवे थो यार कुर्सियूं छो रखियूं अथव हे कुर्सियूं छो रखियूं अथव बाबा कुर्सियूं इन करे रखियूं आहिनि अॼु त प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थींदो अॼु प्रोग्राम आहे असांजी सरतियुनि जो अॼु प्रोग्राम आहे असांजी अदियुनि जो अॼु प्रोग्राम आहे असांजी अमड़ियुनि जो उन्हनि जे लाइ स्पेशल आहे हाणे तव्हां सोचींदो त उन्हनि जे लाइ छा कंदासीं असां उन्हनि जे लाइ ज़बरदस्त असां प्रोग्राम इन तरीक़े सां कंदासीं त हार सिंगार जो प्रोग्राम आहे ईद जी तयारी बि उन्हनि खे करणी आहे शादी मुरादी ते वञिणो आहे तकरीब आहे पार्टी आहे सालगिरह आहे मेकअप जे लाइ तमामु घणा परेशान हूंदा आहिनि चवंदा आहिनि त कहिड़ो मेकअप कजे इलाही असांजी अदियुनि खे इहा ख़बर न आहे त असांजे चहिरे ते कहिड़ो मेकअप कीअं सूट कंदो वॻो कहिड़ो ड्रेस कहिड़ी असांजे लाइ सुठी रहंदी सो उन्हनि जे लाइ असीं हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम कंदासीं 1 2 3 4 5 त कुर्सियूं पयूं आहिनि माना अॼु महिमान एॾा ईंदा एग्जैक्टली मेकअप कीअं अप्लाई कजे छो जो काफ़ी दफ़ा असां मेकअप ते रोज़ ई कंदा आहियूं पर हिकिड़ो चवंदा आहिनि मेकअप अट्रैक्ट करे उहो वारो नाहे हूंदो असांजे चहिरे खे जेको शेप वग़ैरह आहे उहा शइ नाहे ईंदी त चहिरे खे कॉन्टोर कीअं कजे छो जो मेकअप जो मक़सदु इहो हूंदो आहे त चहिरो अव्हां जो कॉन्टोर चेहरे की कंटूर कीअं कजे पाण खे उमिरि चोर कीअं कजे जी बिल्कुलु मां सही था चओ असां उन सां मेकअप सां उमिरि चोर बि लॻंदा आहियूं नंढा लॻंदा आहिनि पर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मेकअप सां माण्हू वॾो बि लॻंदो अथव हा उहो जेके करणु नथो अचे न हुई बि तव्हांखे ख़बर जेके वॾियूं आहिनि न जेके एजिड आहिनि उहे मेकअप कनि थियूं त उहे नंढियूं लॻंदियूं आहिनि पर जेके नंढियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे मेकअप कंदियूं आहिनि त उहे वॾियूं लॻंदियूं आहिनि पंहिंजी एज खां वधीक वॾियूं लॻंदियूं आहिनि हुननि जो मेकअप लहंदो आहे त हुनजे चहिरे में मासूमियत हूंदी आहे हू वधीक मासूम नज़र ईंदियूं आहिनि पंहिंजी मासूमियत खे हरूभरू न विञायो अजायो मेकअप न कंदा कयो मेकअप चेहरे लाइ ठीकु विनाए जीअं पाण चवंदा आहियूं सिगरेट जे लाइ तंबाकू जी सिहत लाइ मुज़र आहे नुक़सान करे पोइ बि सिगरेट पियूं पाण प्रोग्राम में ॾेखारींदासीं तव्हांखे पर मेकअप चेहरे लाइ सही नाहे ऐं अॼु जेको आहे उहो असां वनवा जो सम्झो मेकअप ॾेखारींदासीं त वनवा में जेको आहे उहो छोकिरियूं कीअं पाण खे ड्रेसअप कंदियूं आहिनि कहिड़े क़िस्म जी ड्रेस पाईंदियूं आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जो मेकअप हूंदो आहे अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखूं मां काॾियो दोलारो वनवा जो प्रोग्राम आहे दूल तमामु त हुजनि वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी अचूं था त पोइ ज़बरदस्त तयारी ज़बरदस्त प्रोग्राम ज़बरदस्त श्रृंगार हूंदो असांजे सेट ते ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं इंट्रो में तव्हांखे थोरी ॻाल्हि ॿुधाए चुकासीं हाणे वरी प्रॉपर तफ़सीली तव्हांखे ॿुधायूं था त अॼु रंग लॻी विया आहिनि असांजे प्रोग्राम में बाक़ाइदा रौनकूं आहिनि बाक़ाइदा मुसरतूं आहिनि कुझु टहक बि हूंदा ख़ुशियुनि जो माहौल पाण ठाहे छॾियो आहे कॾहिं कॾहिं तव्हां बि ईअं कंदा कयो नंढियूं ख़ुशियूं सेलिब्रेट कंदा कयो मज़ो ईंदो तव्हांखे अॼु असां जीअं तव्हांखे पहिरियों थोरी देरि पहिरियां ॿुधाए चुकी हुई त वनवा जो प्रोग्राम कयो आहे ऐं इहो हरूभरू जो वनवा आहे ईअं न आहे त कोई हिते घोटु आहे या ककुंवार आहे पर असां सिंगार अहिड़ो कंदासीं तव्हांखे सेखारींदासीं अहिड़े तरीक़े सां तव्हां वनवा में इहे सभई टिप्स जेकॾहिं यूज़ कंदव तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो पवंदो सो अॼु माहौल ॾाढो ज़बरदस्त आहे हाणे थोरी देरि पहिरियों चयो पिए त ॾिसूं काॾे माना कहिड़ी कैमरा ॾिसूं मां चयो हाणे हेॾा रंग लॻी विया आहिनि ॾिसूं काॾे बि न आहे हर हर जाॾे काॾे ॾिसो तव्हांजी मर्ज़ी आहे सही था चओ बिल्कुलु ऐं वनवा जी जेके आहिनि उहे सभु ड्रेसिस बि पाए आयूं आहिनि ऐं गजरा वग़ैरह सभु शयूं जेके वनवा में हूंदा आहिनि ऐं अॼु जेकॾहिं आउं पंहिंजी ॻाल्हि करियां त अॼु मुंहिंजो बि जेको ड्रेस आहे न उहो अम्मा जे वनवा जो आहे जेको अम्मा पंहिंजे वनवा में पातो मुंहिंजो थोरो ट्रेडिशन खे जेको आहे न उहो वरी रिवाइज़ कयो वञे ऐं उहो वरी ड्रेस पायो वञे ऐं जेको अम्मा पंहिंजे वनवा में पातो हो त मूं जॾहिं मूंखे ख़बर पई हो थियण वारो त मूं उन टाइम ते इहो मूंखे चयो अम्मा मूंखे ड्रेस कढी ॾिजो पंहिंजे वनवा वारो ऐं मां उन टाइम ते कढी ॾिनो ऐं उहो सोचो पाए अचां मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे शादी जो चोड़े छॾियो न त मां उहो पाए अचां उन चोड़े छॾियो उन वॻो हुयो कोन त मां उहो पायां ॾाढो सुठो लॻे बाक़ी असल में ख़बर आहे छा आहे छो जो असां वटि न जेके औरतुनि जा कपिड़ा हूंदा आहिनि रखंदियूं बि आहिनि उन जा भारी हूंदा आहिनि तंहिंजे करे रखी छॾींदियूं आहिनि हाणे मर्दनि जो हूंदो ई सिंपल वॻो आहे उहो रोज़ पाए छॾींदियूं आहिनि हाणे छा उहो कंदियूं त हिन वजह सां बाक़ी हाणे अॼु जेको आहे उहो जेके बि असांखे ब्यूटिशियन्स ॾिसनि पियूं या घर में जेके असांजूं सर्तियूं ॾिसनि पियूं उन्हनि खे काफ़ी नॉलेज मिलण वारी आहे त वनवा में कीअं तयारु थिजे ऐं वनवा जो जेको मेकअप हूंदो आहे उहो पार्टी मेकअप टाइप हूंदो आहे त पार्टीज़ में जेको असां वञूं था उनजे बारे में बि असांखे नॉलेज मिलंदी ऐं उनखां अलावा ईद अचण वारी आहे त असां सोचो त ईद जो बि जेको आहे उहो सिंगार तव्हां हितां सिखी वठो छॾियो सुभाणे बञा ॾींहुं आहे सुभाणे जे ॾींहं ते बि साॻिणो ई पैट्रन हलंदो साॻिणो ई सिंगार हलंदो सुभाणे कहिड़ो इवेंट आहे उहो तव्हांखे सुभाणे ई ॿुधाईंदासीं जेकी बि असांजा जेकी महिरबान जेकी असांजा महिमान आहिनि या जेकी शख़्सियतूं पहुतियूं आहिनि असांजूं वधियूं भेनरूं
उन सभिनी खे जेका लीड करे थी सभ खां पहिरियों उनजो तारीफ़ तव्हां सां करायूं जी जी बिल्कुलु अव्हां सही था चओ। पहिरियां त असां जेको आहे उहो अफशान रऊफ़ साहिबा जो तारीफ़ कराईंदासीं। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ॾाढियूं सुठियूं ब्यूटिशन आहिनि, सदन सैलून आहे डिफेंस में बि, ऐं उनखां अलावा जोहर जी साइड उते गुलशन जी साइड बि जेको आहे ॾाढो सुठो पॉलर आहे। उनखां अलावा पंजाब में बि अथनि, लाहौर में ॾाढी सुठे तरीक़े सां उते हिकिड़ो पॉलर जो सेटअप ठहियलु आहे। ऐं उहो ई असां मेकअप रूम में ॻाल्हायो पिए त हिननि चयो त ईद जो सीज़न आहे त 4 ॾींहं उते हूंदसि, कुझु ॾींहं हिते हूंदसि। इहो बि ॾाढो हिकिड़ो हेक्टिक रूटीन हूंदो आहे, सुठी ॻाल्हि आहे इंसानु बिज़ी रहे। उनखां अलावा पाण जेको आहे उहो ट्रेनर बि आहिनि, मेकअप सेखारींदियूं बि आहिनि, नेशनली इंटरनेशनली ट्रेनिंग ॾेई चुकियूं आहिनि, करे चुकियूं आहिनि। त असां जेको आहे उहो अॼु उन्हनि जी सरपरस्ती में जेके बि हे असांखे तव्हांखे ब्यूटिशन्स नज़र अची रहियूं हूंदियूं, उन्हनि जे ई सैलून में कमु कनि थियूं, उन्हनि जे ई पॉलर में कमु कनि थियूं, उहो ई मेकअप कंदियूं, इंस्ट्रक्शन हिननि जी हूंदी ऐं काफ़ी हद ताईं हू पाण कंदियूं। उनखां अलावा जेकॾहिं सिंगर हिननि जे तारीफ़ जी तरफ़ हलूं था, पर पहिरीं हितां खां पेट्रन में असां सिंगर जी तरफ़ हली हलूं त सिंगर असां वटि जेके मौजूदु आहिनि मास्टर इमरान हैदर साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ॾाढा सुठा सिंगर आहिनि, हिननि खां बि अॼु असां सॉन्ग्स ॿुधंदासीं। इमरान हैदर साहिब जा तमामु घणा सन टीवी ते सुठा कलाम आहिनि ऐं इमरान हैदर साहिब जी अक्सर गाननि जी वरी डायरेक्शन ज़फर जुस्तानी कंदो आहे, ज़बरदस्त। ऐं मॉडल वरी पाण थींदो आहे, वॾो ला माण्हू आहे। कॾहिं बि चश्मो हणी करे हजम थी वेंदो आहे, कॾहिं वरी साइकिल ते घुमंदो वधंदो आहे, ज़ख़्म ॾेई सूर ॾेई जान मुंहिंजी जिंद चूं, अलाए कहिड़ा कहिड़ा गीत जेके आहिनि न से इमरान हैदर साहिब जा मशहूरु आहिनि। असां वटि फिल्म आई तेरे नाम, उन में तमामु घणा सुठा कलाम हिन ॻाया, लगन लगन ऐं ॿिया बि खोड़ सारा कलाम आहिनि। अॼु रूबरू बि खेसि ॿुधंदासीं, वरी मज़ो वठंदासीं। ऐं म्यूज़िक डायरेक्टर बि पाण आहे, पंहिंजो स्टूडियो बि अथनि ऐं तमामु घणा सुठा एल्बम बि कनि था मुख़्तलिफ़ फनकारनि जा। सो इमरान हैदर साहिब खे भलीकार चवंदासीं, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं उस्ताद बादल राई खे त अॼु माना ॼणो मौक़ो मिलियो आहे, बग़ैर माना असांजे चवण जे माना शादीअ जा गीत ॻाइणु शुरू कया अथई, मतिलबु वॼाइणु शुरू कया अथई। अॼु माना बाक़ाइदा रमज़ में आहे उस्ताद जूं की अखियूं ठरी पियूं हुन लाइ जा उस्ताद ख़ुशि आहे, हुन तबियत ठीकु आहे। अॼु सभई ईअं ॿुधो ई कोन था, ॾिसो ई नथा असां ॾे सभई वाह वाह वाह, वॾी महिरबानी। ऐं असांखे म्यूज़िशियन त म्यूज़िक त हले पियो, पर उन सां गॾु अॼु जेको बनवा जो ॾींहुं त असांखे ढोलक जी जेको आहे न, ढोल जी जेका आहे न उहा ॾाढी ज़रूरत पवण वारी आहे। त जेके अॼु ढोलक वॼाईंदा, बल्कि रोज़ वॼाईंदा, उहे मोहम्मद अली साहिब आहिनि। अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था, सुठो वॼाइजो। अॼु माना तव्हांजो ॾींहुं आहे, अॼु बनवा जो ॾींहुं आहे, मतिलबु तव्हांजो ॾींहुं आहे, मां ॾाढो सुठे तरीक़े सां निभाइजो। वरी ख़बर अथव माना ज़ाइफ़ुनि खे ॾिसी या शादी मुरादीअ में अक्सर वरी दोल वारा अञा वधीक दोल वॼाईंदा आहिनि, चवंदा आहिनि जीअं ॻाल्हि हुनखे वणे, ॻाल्हि हुनखे वणंदी त गोर बि ॾींदियूं, मज़ो थींदो। सो हाणे अॼु हार सिंगार जो प्रोग्राम आहे, त आउं चवां थो त जेकी असांजूं सरतियूं सिंगार कंदियूं या जिन खे वरी सिंगार करण वारो कयो वेंदो, उन्हनि जो तारीफ़ जेको आहे तव्हां कराईंदो या मैडम कराईंदी? जी जी, तव्हां आप भले करवा दे तारीफ़ इनका। कौन कौन है जी? जी आज हमारे साथ जो मौजूद हैं पहले नंबर पे शाजिया, पहले नंबर पे हमारे साथ शाजिया अफजल हैं, और उनके साथ जो हैं वो उन सां गॾु जेके आहिनि उहे शिफ़ा अकराम वेठल आहिनि। तमामु प्यारियूं लॻी रहियूं, ॾाढी सुठी ड्रेसिंग आहे ऐं उन ते उहो ई पूरो जेको आहे न रूप कयो अथनि वनवा वारो। जी सेकंड नंबर पे हमारे साथ हैं नादिया राजा आहिनि मौजूदु, ऐं उन सां गॾु जेके उन मेकअप कंदियूं आयशा परवेज़ आहिनि, ॾाढी प्यारियूं पियूं लॻनि, ऐं मेकअप खां पोइ असां ॾिसंदासीं त केतिरियूं प्यारियूं थियण वारियूं आहिनि। तीसरे नंबर पे कौन है जी? अच्छा, जेका थर्ड नंबर ते आहिनि उहे सुमेरा वारिस आहिनि, ऐं उहे जेके मेकअप करण वारियूं आहिनि रिहाना लतीफ़ खे तमामु बहितरीन तरीक़े सां उहे बि सजी धजी आयूं आहिनि, ॾाढो सुठो पियो लॻे, ॾाढो सुठो तव्हांखे बि लॻी रहियो हूंदो। जी चौथे नंबर पे, फोर्थ नंबर पे कौन है जी? सीमा अली साहिबा है जी। सीमा अली के साथ कौन है जी? नसीमा अली साहिबा हैं, और उनके साथ जो हैं वो मरियम मलिक आहिनि। अवां ॿिन्हिनि खे प्रोग्राम में भलीकार बि चऊं था, ॾाढी सुठियूं बि लॻी रहियूं आहिनि माशाअल्लाह सां। ऐं उनखां पोइ अंबर हाशमी साहिबा मौजूदु आहिनि, ऐं उहे तयारु जेके आहिनि उहे तूबा नसरुल्लाह खे कंदियूं, ॾाढी ॿई सुठियूं लॻी रहियूं आहिनि, ऐं ॾिसूं था मेकअप खां पोइ कीअं लॻण वारियूं आहिनि। सही स्टार्ट किस तरह से होगा जी, आप बता दें। शाजिया आपका सैलून कहाँ है, ये भी आप अपना बताइए। मेरा जो सैलून है वो लियाकताबाद, ये माइक में बात करेंगे। अच्छा माइक लगाओ, ठीक है जी। हाँ, मेरा सैलून लियाकताबाद के अंदर है और मुझे तकरीबन 9 इयर्स हो गए काम करते हुए। प्रोफेशनली काम जो हम कर रहे हैं वो 5 ईयर से कर रहे हैं। अच्छा। और काफ़ी क्लासेस वगैरह मैम के साथ हम काफ़ी जगहों पर जा रहे होते हैं, तो माशाल्लाह से शुक्र है अल्हम्दुलिल्लाह, बहुत अच्छा काम जा रहा है। जी बिल्कुल, आज आपका मैंने मेकअप देख के ही आपको इनवाइट किया है, बहुत खूबसूरत आपका। मैम के साथ थोड़ा ज्यादा ही टाइम स्पेंड करें ताकि आपका नाम उनको याद रह जाए इंशाल्लाह। वो कह रही कि मैडम के साथ बहुत काम किया, साथ रहती है, मेरा नाम याद रह जाए। असल में एक्चुअली सारे ही मेरे साथ काफी क्लासेस काफी स्टूडेंट्स होते हैं ना, तो नाम याद रखना बहुत मुश्किल है। लेकिन अब आपको पता है पूरे पाकिस्तान में अगर जितने लोग हैं तो नाम याद रखना मुश्किल हो जाता है। सही बात कह रही है। आप भी अपना तारीफ करवाइए।
अच्छा अच्छा, कौन सा सैलून है? अच्छा, क्या नाम है? RK हैदराबाद की बहुत अच्छी टॉप ब्यूटिशियन है ये। अच्छा। अच्छा इनका भी नाम है। अच्छा। और कराची की बल्दिया की ये भी बहुत अच्छी टॉप ब्यूटिशियन है। आज आपके सामने जितनी भी हमारी 5 ब्यूटिशियंस खड़ी हैं, ये माशाल्लाह अपने सैलून्स की टॉप जामाणू बोतल। अच्छा, ये आपके सैलून में काम नहीं करती, अपने अपने सैलून में काम करती हैं। मैं इनको ट्रेनिंग देती हूँ, जैसे क्लासेस देती हूँ। ओके, मतलब लेती हैं आप एज ए ट्रेनर? मैं ट्रेनर हूँ, ट्रेनर हूँ। तो माशाल्लाह सारी बच्चियाँ अपने सैलून को बहुत अच्छा रन अप कर रही हैं। जबरदस्त। जैसे मैंने आप लोग को बताया था कि हमारा एक टैलेंटेड प्रोग्राम होता है सलाम पाकिस्तान, अवार्ड नॉमिनेट हमारी शाजिया को बहुत अच्छा प्रोग्राम होता है इनका। अच्छा। सलाम एम्बेसडर माशाल्लाह सलाम पाकिस्तान की एम्बेसडर हैं और बहुत अच्छा प्रोग्राम होता है इनका। और हम लोग काफ़ी क्लासेस इनके अटेंड करते हैं उसके अंदर, और अपकमिंग भी इंशाल्लाह ताला। अच्छा, मुझे ये बताएं कि सामने लड़की का मेकअप और गोरी लड़की का मेकअप ज़्यादा टफ कौन सा है? कोई भी टफ नहीं होता। अच्छा, जितनी डल स्किन होगी उतना मज़ा कम है। अच्छा, वो वही कह रहा हूँ कि जितना डल स्किन होगी उतना ज़्यादा आपको मज़ा आएगा, क्योंकि वो स्किन के ऊपर खूबसूरत नजर आ रहा है। अच्छा अच्छा, और जो जिसकी फेयर स्किन होगी तो वो मतलब मेकअप ज़्यादा ना काम करे। कम होगा। अच्छा, ठीक है, काम कम होगा, काम आपका जल्दी हो जाएगा, उसके उसको इतना नीड नहीं होगी। एक्चुअली ये होता है कि हमारे पास चाहे कोई भी स्किन टोन आए। चलें इस पे बात करते हैं, लेकिन इनको आप कह दें कि अपना काम शुरू करें, क्योंकि टाइम हमारे पास बहुत कम है हमारे पास। तो आप लोगों का बच्चा जो है स्टार्ट है 10 मिनट्स आप लोगों को और दिए जा आपके रहे इंट्रोडक्शन की हैं, तरफ और भी चलते आपने हैं। बेस कंप्लीट करना है विद कैमोफ्लेज के साथ, क्योंकि मैं आप लोगों का कैमोफ्लेज जरूर दिखूंगी। चलें जी, ठीक जी है। बताएं। अच्छा बल्दिया में। अच्छा, और 9 ईयर्स हो चुके हैं मुझे इस फील्ड में। जबरदस्त। और मैम अफशम जो है वो तो किसी तारुफ के मोहताज ही नहीं है। मैं तो ऑलरेडी इनसे भी चलिए, आपके कनेक्टेड साथ हूँ। नाइंसाफ़ी नहीं करेंगे, क्योंकि सब अपना मेकअप स्टार्ट कर चुकी हैं। आप बात करेंगी तो फिर कहेंगी कि नाइंसाफ़ी हुई हमारे साथ। हम मैडम से ही बात करते हैं, आपके साथ जी, बात करते हैं। उन्होंने सबनी जो थी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, वालेकुम। मैं नसीमा, मैं बल्दिया टाउन से, नूर ब्यूटी सैलून से, और मेरा 6 साल से मतलब एक्सपीरियंस है। और ये है कि मैं कोशिश करूँगी आज बहुत अच्छी ब्राइड तैयार करूँगी माइयों की इंशाल्लाह। और अफशा रऊफ का तो माशाल्लाह से बहुत अच्छी हैं। मेरे सैलून में क्लास भी देने आई थी, आईलैशेस एक्सटेंशन की और रिबॉर्डिंग की वगैरह। बहुत अच्छा रहा और बहुत मज़ा आया। जबरदस्त। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम, मैं अंबर हाशमी। मेरा सैलून वही बल्दिया टाउन में है। अच्छा, सैदाबाद में। अच्छा, सबका बल्दिया टाउन में तकरीबन। जी, और बल्दिया टाउन को प्रमोट आप उनको ही दी थी, उन्हीं को क्या? सही बात। तो फिर मैंने जबरदस्त। बेस हमें प्रमोट कर रही हैं इस प्रोग्राम के तवज्जुह से, तो हमें बहुत खुशी हो रही है। चलें जी, बेस बनाने का टास्क दिया गया है आपको, 10 मिनट दिए गए हैं। अच्छा, 10 मिनट में ये कर लेंगी अपना काम? क्या समझती हैं? वैसे कितना टाइम होना चाहिए बेस बनाने के लिए? बेस बनाने के लिए वैसे 10 मिनट्स होने चाहिए, ताकि आप आराम से कैमोफ्लेज, आप प्राइमरी बेस, सेकेंडरी बेस, फिर आप फिक्सिंग सब कुछ कर सकते हैं। अच्छा, ये मेकअप में 2-2 घंटे 3-3 घंटे लगते हैं, 10 मिनट में अगर बेस बन जाता है फिर तो मेरे ख्याल से काम थोड़ा ही बचता है। एक्चुअली मैनेजमेंट है। अब जैसे हम कोई भी प्रोग्राम करते हैं तो हमें काम से ज़्यादा हमारी मैनेजमेंट में हमें टाइम लगता है। तो अगर हम 10 मिनट में आई मेकअप और 10 मिनट में बेस कर रहे हैं 5 मिनट में, तो हमारा 25-30 मिनट्स में मेकअप डन। असल में मेकअप में जो देर लगती है ना, वो आई मेकअप में देर लगती है। नहीं, अगर परफेक्टली टाइम जो है 10 मिनट्स अगर देखा जाए। हाँ, मतलब वही 10 मिनट्स भी बहुत ज्यादा है। हाँ, तो 10 मिनट्स है। और अगर ट्रेनर है, बिगनर है, कितने टाइम में कोई मतलब अगर ब्राइडल मेकअप होना है? बिल्कुल कंप्लीट 2 घंटे टाइम होना चाहिए, बिल्कुल, जिसमें आप ज्वेलरी सेटिंग, दुपट्टा सेटिंग, आप नेक बेस, आप प्रॉपर इचिंग एवरीथिंग। जो परफेक्ट एक ब्यूटिशियन है वो 1 से 1.5 घंटे में खत्म कर। सही। और मेकअप रिमूव करने में कितना टाइम लगेगा फिर? 2 मिनट भी नहीं लगता। एग्जैक्टली, वो आप मेकअप मिनटन मेरी चट्टू भी नहीं, मेकअप रिमूवर या लोशन के साथ अगर आप उतारेंगे मेकअप को तो वो जल्दी हो जाता है खत्म। हाँ, मेकअप रिमूव हो जाता है। और मेकअप रिमूव जब आप करें तो मैं ये ज़रूर बताऊंगी कि आप लोग क्लिनजिंग से ही करें। अच्छा, हाँ, ताकि आपके बेस से बहुत सारी स्किन में प्रॉब्लम्स होती हैं, तो वो ताकि आपकी कवर। अच्छा, क्लेंजिंग बाद में करें या पहले करें? पहले जो है टिश्यू, वेट टिश्यूज हैं, उससे मेकअप को रिमूव कर लें। वेट टिश्यू यहाँ ये होता है कि वेट टिश्यू से उतरता नहीं है, लोशन से हम उतार दें वो ज्यादा। नहीं, आप वेट टिश्यू करके आप पहले उसको रिमूव करें, क्योंकि बहुत डार्क होता है, उसको रिमूव कर लिया। उसके बाद फिर आपने क्लिनजिंग ली। जी, क्लिनजिंग लेके हल्के से, बिल्कुल क्लिनजिंग आपने बहुत ज़्यादा नहीं करनी है, क्योंकि मेकअप के जो पार्ट्स हैं वो आपके स्किन के अंदर पेनिट्रेट नहीं होने चाहिए। आप लाइक उसको रिमूव कर रहे हैं।
तो आपने लगाई क्लिनजिंग और फिर वेट टिश्यू के साथ ही आप रिमूव करते रहें। अच्छा। आपके फेस लेकिन आई मेकअप का जो आई लाइनर वगैरह मस्कारा वगैरह लगा हुआ होता है उसमें, हाँ, इसीलिए वो जो है वो हमें पहले उतारना चाहिए। जो मेकअप रिमूवर है हमारा होता है बेस, जिसको हम पहले रिमूव कर दें ताकि हमारे पेनिट्रेशन ना हो चेहरे में, वो साफ हो जाए पहले। सही बात है। अच्छा मुझे ये बताइएगा, मैंने ये चीज नोट की कि यहाँ पे जो है वो बेस जो है वो सब अलग अलग लगा रही है, मतलब कलर जो है हर कोई अपनी स्किन के हिसाब से लगाए। तो किस तरह से स्किन टोन मतलब हम कर सकते हैं कि हमारे पास जैसे ब्यूटिशियंस हमारी नंबर 1 है, ठीक है, उनकी स्किन आप लोग देख रहे होंगे, जो उनकी टोन है वो नॉर्मली जो है ना फेयर है ना डार्क है, ठीक है ना। ये एक आइडियल कलर है जो होता है नॉर्मली, जिसको हम गंदुमी कलर कहते हैं। सही। तो वो है, तो उन्हें जो ज़रूरत थी अपनी स्किन को जहाँ जहाँ से प्राइमरी बेस बनाना है या कैमोफ्लेज करना है, तो उन्होंने वो चीज़ की है और उसके बाद उसको पॉइंट। अच्छा, ये कैमोफ्लेज क्या होता है? कैमोफ्लेज मेन पार्ट होता है आपके बेस को बनाने के। जैसे हम कहते हैं अपना प्राइमर। अच्छा, प्राइमर जैसे हम यूज़ करते हैं तो हम स्किन को प्रिपेयर करते हैं। उसके बाद फिर जो कैमोफ्लेज होता है वो जैसे कि अब हमारे दाग धब्बे हैं या अगर एक्नी है, स्कार्स हैं, या कंसीलर से कह लें हम, पिगमेंट नहीं, कंसीलर जो है वो आपकी आईज के नीचे लगता है, इस तरह के कंसील होता है। लेकिन कैमोफ्लेज पूरे फेस का किया जाता है। नंबर 1 कैमोफ्लेज ही है जिस पे आप कैमोफ्लेज करके फिर आप प्राइमरी बेस बनाए। फिर वो बेस की तरह होता है? जी बिल्कुल बेस होता है। जैसे कि अब आप देखे होंगे हमारी सेकंड ब्राइड है, इन्होंने सबसे पहले ऑरेंज कलर को यूज़ किया है, ऐसा ही है। तो ऑरेंज कलर जो इन्होंने यूज़ किया है वो कैमोफ्लेज का है। इसमें जैसे कि हमारे पास 7W ओरिएंटल, ये 2 कलर जो है सबसे ज़्यादा जाते हैं। अच्छा, तो इनका कलर इतना किन के लिए कह रही थी आप? किन्ने सेकंड मॉडल ने हमारे जैसे इस्तेमाल किया है, आप देख रहे होंगे। आप यहीं पर आके बताएं ताकि वो कैमरा वर्क भी हमारा पूरा प्रॉपर चल जाए। हाँ जी, कि पता चले कि किसके हवाले से आप बात करें, क्योंकि आप बात कर रही हैं, एक बात है कि वो मतलब मास्टर फ्रेम दूसरा लग रहा होगा। जी, इसके बारे में बता रही थी आप। अब मैं ये बता रही थी, एक मिनट बेटा, ये देखिए कि इस पार्ट में ऑरेंज पिगमेंट्स वाला कलर है, ठीक है। तो इन्होंने कैमोफ्लेज किया है क्योंकि इनकी स्किन टोन जो है वो थोड़ी सी वही मैं देख रहा था कि अलग कलर लगा दिया इन्होंने। अगर ये डार्क कलर में फौरी फेयर बेस बनाती तो थोड़ी देर बाद क्या होता है कि बेस जो है वो डार्कर शेड पे चला जाता है। लेकिन हमने जो पहली एक लेयर दे दी है वो दी है एक ऑरेंज पिगमेंट्स की, यानी कि आप लोग नंबर नोट डाउन कर लीजिए। आप शुरू करें, आप 7W और ओरिएंटल, ये 2 कलर्स हैं जो आप लोग अपने कैमोफ्लेज में यूज कर सकते हैं, ठीक है। उसकी इसका फायदा ये होगा कि हमारी जो बेस है वो आपकी बहुत जल्दी डार्कर टोन पे नहीं जाएगी। अगर आप डार्क कलर है आपका कॉम्प्लेक्शन और आप जो है वो फौरी फेयर पे ले जाते हैं तो थोड़ी देर बाद वो ग्रे बेस बन जाती है। अच्छा, कभी कभार ये होता है कि बेस सही तरीके से बनती नहीं है या बैठती नहीं है, तो उसके लिए क्या रीजंस क्या होते हैं? यही वजूहात है। जैसे कि हम यूज करते हैं कैमोफ्लेज के नंबर, हम नहीं यूज करते, हम फौरी जो है फेयर बेस पे चले जाते हैं। तो यही वजूहात है कि वो फौरी डार्क हो जाती है या फिर जो है वो। अच्छा, वो किससे पूछना चाहिए? डॉक्टर से? किससे पूछना चाहिए किस चीज़ का? बेस इसके कैमोफ्लेज के नंबर के? कैमोफ्लेज हम आर्टिस्ट के है, ये डॉक्टर्स का है, तो इसमें कोई ताल्लुक ही नहीं है। ठीक है। मेकअप की ये एक आपकी मेकअप की एक ये पार्ट है करने से वो ब्यूटिशियन से ज्यादा समझती है। है। ये ब्यूटिशियन का एक है, ये हमने प्रोफेशनल एक चलिए, बहुत सारी गुफ्तगू करनी है आपसे, एक अच्छा सा सॉन्ग भी सुनवाते हैं आपको। बिल्कुल, क्योंकि ये समा ऐसा है कि अगर म्यूजिक ना हो तो मजा नहीं है। मजा नहीं है। तो असां सां गॾु इमरान हैदर साहब गॾु आहे, वो ॾाढो सुठो कलाम हींअर। अच्छा, 2 मिनट मैं एक चीज़ दिखाना चाहूँगी, वो देखिए आप, अंडरटोन जो मैं आपको बता रही थी, कंटोरिंग। अच्छा, आप लोग देख रहे हैं अंडरटोन कंटोर, आपको मैंने अभी आपके पिछले प्रोग्राम में बताया था, ये अंडरटोन कंटोर हो रहा है। अब आप देखिएगा कि जब ये अपना बेस बनाएंगे उसके बाद फिर देखिएगा। अच्छा, ये बेस अभी तक नहीं बनाया? नहीं, अब ये पहले आईब्रोज आईब्रोज अब ये कर लिया। अच्छा, ये जो चीज़ मैं सॉरी मैम, क्योंकि आईब्रोज बनी भी नहीं थी तो मैंने क्या आईब्रोज को पूरा इस तरह मेंशन करा है कि आईब्रोज की तैयार है, जैसे शेप बनावा निकल के आईब्रोज भी बनी। चलिए ठीक है, इस पे बात करते हैं जी। इमरान हैदर साहब, वाह वाह कजो न तई ॻाल्हाइण जो मौक़ो बि घटि ॾियनि था, कलाम जो मौक़ो मिली वेंदो। हो
दिल बरस वाघ न दुनिया में, दिल बरस वाघ न दुनिया में ही हयाती छा कभी। महबूब वात मिलकता नत दौलत छा कभी। हसीनन खां सिवा हाजी शाह चवे, हसीनन खां सिवा हाजी शाह चवे। ओही हयाती छा कभी। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे। दर झले बिहदुस मां तुंहिंजो, दर झले बिहदुस मां तुंहिंजो, तू बिहण दे या न दे। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे। हिकु दफ़ो दीदार पंहिंजो मुर्गी मिठा मूंखे करा। हिकु दफ़ो दीदार पंहिंजो, हिकु दफ़ो दीदार पंहिंजो मुर्गी मिठा मूंखे करा। देस पंहिंजे ते प्यारा, तू अचण दे या न दे। देस पंहिंजे ते प्यारा, तू अचण दे या न दे। दर झले बिहदुस मां तुंहिंजो, दर झले बिहदुस मां तुंहिंजो, तू बिहण दे या न दे। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे। तोसां यारी यार थी वई, तोसां यारी यार थी वई, छेर यक तारो खणी। तोसां यारी यार थी वई, तोसां यारी यार थी वई, छेर यक तारो खणी। नाचो थी नचद से अॻियां तो, तू नचण दे या न दे। आओ त ईंदुस पियो प्यारा, तू अचण दे या न दे।
सदा हिया आखिरी, सुनो सदा हिया आखिरी, एजाज़त जी प्यारा मेरी। सुनो सदा हिया आखिरी, सुनो सदा हिया आखिरी, एजाज़त जी प्यारा मेरी। जो कुछ मन चाहा तो तुझो तू चुमण दे याद दे, आओ तई दुसे तो प्यारा तू अचण दे याद दे। दर झले बिहंद से मातूं जो, दर झले बिहंद से मातूं जो, तू बिगड़ दे याद दे, आओ तई दुसे तो प्यारा तू अचण दे याद दे, आओ तई दुसे तो प्यारा तू अचण दे याद दे। वाह साईं वाह, वाह इमरान वाह, मज़ो अची वियो। आउं त ईंदुसि पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे, या नंढड़ी नंढड़ी जेका ज़बरदस्ती आहे न मुहबतुनि में हुजणु खपे, उहो अचण ॾे न ॾे तव्हांखे ज़ोरी वञणो आहे। वाह वाह वाह, ज़फर जे तूं हाणे माना ब्रेक वठूं साईं, असां वठंदासीं, तूं वठणु ॾे या न ॾे, तूं वठंदासीं। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं बेस हिन जो ठही वियो आहे। मैडम वरी हुकुम कयो आहे त कंट्रोलिंग गॾु थींदी, पाण मोटी था अचूं त बक़ाइदा तव्हांखे अॻिते जी तफ़सील ऐं तरतीब ॾेखारियूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। ॾाढो सुठो प्रोग्राम आहे ऐं वनवाह जो माहौल ठाहियो वियो आहे अॼु असांजे प्रोग्राम में। ऐं मेकअप जेको आहे सो असांजूं सर्तियूं जारियूं सारियूं रखियूं वेठियूं आहिनि। मुक़ाबिलो सख़्तु आहे, बाक़ी बचियो आहे हिकिड़ो कलाकु ऐं हिन हिकिड़े कलाक में फुल मेकअप करिणो आहे हिननि खे। ऐं पोइ ॾिसूं था त आख़िर में कंहिं सुठो मेकअप कयो आहे। असल में चेहरे जो बि कमाल हूंदो आहे थोरो सको। हाँ, काफ़ी जेको आहे न उहो चेहरे जो कमाल हूंदो आहे। हिकिड़ो त चवंदा आहिनि हिकिड़ो चेहरो हिकिड़ो कुदरती कॉन्टोर थियल हूंदो आहे, त उन ते मेकअप या महिनत करण जी घटि ज़रूरत हूंदी आहे। उनखां अलावा कंहिं कंहिं जो कलर फेयर हूंदो आहे, त जंहिंजो कलर फेयर हूंदो आहे न उते बेस वग़ैरह जी या मेकअप करण जी घटि ज़रूरत हूंदी आहे। जंहिंजो जेतिरो डार्क कलर हूंदो आहे उहो एतिरो टाइम कंज्यूमिंग हूंदो आहे ऐं ओतिरो ई हू टाइम लॻाईंदो आहे। पर इहा ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजो कलर मतिलबु फेयर न आहे, जीअं असां जहिड़ा कलर आहिनि गंदमी कलर जेके चऊं असां, त उन में जेको मेकअप आहे न उनखे ठाहिण में ईज़ी रहंदो है। सही सही, इजी पे मुझे याद है। मैडम से एक सवाल करना चाहता हूँ कि आजकल घर घर ब्यूटी पार्लर हो गए, इतना इजी काम है क्या ये? नहीं, इतना इजी नहीं है, क्योंकि मैं देख रहा हूँ वफर मिकदार में ही हर जगह भी ब्यूटी पार्लर खोले। बस ये हो गया है कि ख़वातीन अपने हाथों में हुनर सीख रही हैं और अपने घर को सपोर्ट कर रही हैं, तो इसलिए ज़्यादा वफर मिकदार में ही काम। ये अच्छी बात भी है कि ये चीज़ें वैसे भी आनी चाहिए, बिल्कुल, क्योंकि लेडीज जो है वो मेकअप के बगैर निकलती भी नहीं, तो उनको खुद को तो करना है ना, दूसरों का आए ना। बात वही थी हमारे पिछले प्रोग्राम में कि अपने हस्बैंड के लिए तो तैयार होना है, तो इसलिए आपके हाथ में इतना हुनर हो कि आप खुद से तैयार हो जाए, रोज तो आप सैलून नहीं जा सकते, तो इसलिए। और वैसे भी हम अगर बाहर जाते हैं, कोई इवेंट्स हैं, कोई फंक्शंस हैं, पार्टीज हैं, उसमें भी हम कर सकते हैं मेकअप। हाँ, कर सकते हैं, तो उसमें अलग अलग लुक आता है। अब बहुत दफ़ा ऐसा होता है ख़वातीन के साथ के बच्चे हो गए हैं तो बहुत प्रॉब्लम है, छोटा बेबी है, आप सैलून नहीं आ सकती हैं, लेकिन पार्टी अटेंड करनी है, घर में ऐसी पार्टी है, तो वो फिर सेल्फ ग्रूमिंग कोर्स होते हैं जो कर लेती हैं, फिर अपना वो खुद ही कर ले तो ज़्यादा अच्छा। एक तो डिज़ाइनर होना चाहिए, एग्जैक्टली, क्योंकि ड्रेसिंग बहुत मैटर करती है, कपड़े मैटर करते हैं बहुत ज़्यादा। अब ड्रेस डिज़ाइनर को आप कॉल्स करें और फिर पूछें और फिर आपके पास आए, आपका इवेंट खुद को सेंस होना चाहिए। बिल्कुल, सबसे मेन पार्ट हमारा जो होता है वो होता है हमारा ड्रेस एंड हमारी ज्वेलरी और हमारे शूज़। ये तीन चीज़ें अगर आपकी बहुत प्रॉपर हों तो मेकअप तो आप बहुत लाइट से भी करें, और सबसे ज़्यादा हमारे मेकअप से ज़्यादा हमारे हेयर्स होते हैं। अगर हम हेयर को बहुत अच्छे से मेंटेन कर लें तो हमें मेकअप की नीड नहीं है। हम जस्ट अगर टेल्कम पाउडर भी लगा के ख़वातीन घर की और लिपस्टिक लगा के जा सकते। और हेयर जो हैं वो बनते भी बड़े मुश्किल से हैं, और जिसके बड़े बाल हैं उनके लिए अजाब होता है कि आज क्या बनाना चाहिए, कैसे करना चाहिए ना। जिनजा वडा वारन वरी उहे वरी वडन वारन खां परेशान थींदा आहिनि, उहे वरी मां ॾिसंदो आहियां इलाही ख़ूबसूरत औरतूं जेकी ख़ूबसूरत वार रखियूं वेठियूं, अचानक उन वार नंढा करे छॾिया। न पाण त कर कयूं
कभी बार ये होता है कि बड़े बाल जिनके हैं वो बड़े हेयर से थोड़ा परेशान है, छोटे करवा लेते हैं, ये भी मसला होता है। ये भी मसला जिनके पास नहीं है वो कहते हैं कि हमारे पास बड़े असल में उनके जो है ना, अब मेरे पास आती हैं जैसे कस्टमर, वो यही कहती हैं कि छोटे हैं, कोई टिप्स बताएं बड़े हो जाए आपकी तरह। तो मैं कहती हूँ कि आपकी तरह ना कहिए आप, ये खुद एक नेचुरली भी होता है, तकरीबन नेचुरली होता है। जिनके छोटे हैं जिनके बड़े हैं वो भी परेशान है कि इसे काट दो, गर्मी बहुत है, ये भी चीज। असल में हम प्रोडक्ट्स कितने भी अप्लाई करें लेकिन वो जो नेचुरल चीज होती है ना वो नेचुरली होती है। और प्रोडक्ट से जो है बड़े बाल होते हैं, इसमें कोई शक नहीं है, मेरे सामने ही बहुत लोगों के बड़े हुए, लेकिन वो बहुत एक्सपेंसिव होते हैं। स्पेशली हेयर ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट बहुत ज्यादा एक्सपेंसिव होती है। घरेलू में सबसे बेस्ट है, आप कलौंजी होती है, ठीक है, उसे प्योर सरसों का ऑयल होता है, ठीक है, उसमें आप डाल के, ठीक है, उसमें थोड़ा सा आप कैस्टर ऑयल भी डाल दीजिए, उसे आप रख दीजिए 3 घंटे धूप में, उसके बाद फिर आप उसे यूज करें। और कैस्टर ऑयल हम लेशेस को भी लगा सकते हैं बड़ा करने के लिए। और यूज का टाइम क्या होना चाहिए वैसे? मैंने देखा कि शावर लेने से पहले थोड़ा सा लगाते हैं। जी मैं ये बहुत आपको बताना चाहूंगी कि खवातीन करती हैं कि जी रात में लगा लिया, सुबह सर वॉश करेंगे या आज लगा लिया कल धो देंगे, तो ऐसा नहीं, ठीक है। आपने 3 घंटे से ज्यादा आप ना रखें, ठीक है। और आपने ट्वाइस अ वीक शैम्पू भी जो है ट्वाइस अ वीक यूज करें, शैम्पू भी इतना यूज नहीं करना चाहिए केमिकल। और उसके अलावा मैं भी एक एडिशन करना चाहूंगी कि प्रोटीन जो होता है जो हम बाहर जाके स्पेशली पार्लर्स में करते हैं उससे अच्छा हम घर में कर ले। हमारे पास जो है वो दही हूंदी आहे, ऐं उन खां अलावा बेदो जेको हूंदो आहे, अंडो जेके चऊं असां, उनजी जेका येलो जेका जर्दी आहे उनमें असां विझी करे ऐं मिक्स करे साणो ई मायोनीज़ भी उनमें 3 शयूं हणी करे तव्हां जॾहिं हणंदा प्रोटीन भी हो जाता है, बालों का सिल्क हो जाते हैं। मायोनीज़ जो है प्रोटीन आपके बालों को सिल्क करता है। एग्जैक्टली। उसके अलावा ब्यूटी पार्लर होगा, मुझे लग रहा है आप आ जाएं, फिर आपको ट्रेनिंग देते हैं, आप होस्ट भी और आप ब्यूटिशियन भी। नहीं, असल में बात ये है कि मुझे अपने बालों से बहुत ज्यादा प्यार है और मुझे ये होता है कि मेरे बाल बड़े से बड़े होने चाहिए। मेरे नेचुरल हैं लेकिन मैं चाहती हूँ इसको और भी बड़े करूँ, इसीलिए मुझे बालों के बारे में तकरीबन चीजें पता होती हैं। अच्छा, एक और मैं आपको असांजी जेका सर्दी है ना वो बार-बार चेती त मां पे कम कंप्लीट केवा इनके लिए कोई जी। अब हमारी ब्यूटिशियंस जो है माशाल्लाह से बेस कंप्लीट कर चुकी हैं और इन्होंने आईब्रोज भी कंप्लीट कर ली है। इसके बाद अब ये मेकअप करेंगी, इनका आई मेकअप सबसे मेन पार्ट है। तो इनको 10 मिनट हम और देंगे और आप सब बच्चों का 10 मिनट टाइम है, आप लोग आई मेकअप स्टार्ट करें। बल्कि आप हमें देखें ही ना, अपना काम जारी रखें क्योंकि आई मेकअप जो है ना वो मेन पार्ट होता है मेकअप का पूरे का। आज आप लोग को बहुत फ्री हैंड दिया हुआ है कि आज आप फर्स्ट डे है, आप लोग अपनी मर्जी से कर रहे हो, आपको टाइम भी दिया जा रहा है ज्यादा, तो अपनी मर्जी से बहुत अच्छे से फ्री हैंड पे होके आप कंफर्टेबल होके आप काम करें। कल आपका होगा ब्राइटल। वाह 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 वाह, अखियों से मैंने तो थे पई अखियों जितनी खूबसूरत है ना, तो पूरे कल आपको हेयर डू भी यही करना है। कल आपका हेयर डू भी यही होगा और आपका मेकअप भी यही होगा। तो आप हम भी होंगे यहाँ पे, हम भी होंगे ना, आप भी होंगे। अखियों जो देखो मेकअप हुंदो ना ॾाढो मुश्किल हुंदो आहे, हुई भी अक्सर ऐसे कलर्स होते हैं आंखों के जो हम लगा लेते हैं, जैसे कि ग्रीन है, डार्क ब्लू है, वो हम लगाते हैं तो मतलब एक डाइन लुक देते हैं ना काफी। वो कैरी करना भी जो है ना वो बहुत मुश्किल होता है, स्पेशली आई मेकअप। बेस तो फिर भी लग जाता है, हम गोरे हो जाते हैं, लेकिन आई मेकअप जो है ना वो मुश्किल होता है ना। कम जी गाल पे करे चे पुता हाने जेको नेक्स्ट सेशन हुंदो असांजे प्रोग्राम जो वो इहो हुंदो त छोकरन खे पे असां तैयार कंदा आहियूं। छोकरा जेके सैलून ते वञी पर फेशियल कराईंदा आहिनि ऐं ॾाढो ख़ूबसूरत थींदा आहिनि, त इहो पे असां हिकिड़ी तजवीज़ जेका आहे ॾाढी भली नी आहे सफ़र। ऐं ॾिसां थो त सजाद वॾो ख़ुशि थियो आहे, इहा चेहरे जी जेका मेराण आहे न इहा निकिरंदी हिन जी मेरो थी वियो आहे सफ़ा। सो बहरहाल पंहिंजे चेहरे जो तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे, पंहिंजो पाण जी केयर करणु घुरिजे। चेहरो सुठो हूंदो, निखरंदो, सुहिणो लॻंदो त महफ़िल में तव्हांखे मान मिलंदो। ऐं उन खां अलावा तव्हां राति जो जेकॾहिं सुम्हो था, तव्हां राति जो एलोवेरा लॻाए करे सुम्ही सघो था। जेकॾहिं तव्हांजे घर एलोवेरा मौजूदु आहे त एलोवेरा खे लॻाए पोइ तव्हांखे पिंपल्स बि इलाही घटि थींदा। अगरि पिंपल्स कंहिंखे आहिनि त उनखे उहे बि घटि थींदा ऐं कलर भी जेको आहे न उहो साफ़ थींदो आहे एलोवेरा सां स्पेशली। अच्छा मैडम ये भी बताएं मुझे कि ये रात को जो फार्मूला क्रीम्स इस्तेमाल करके और सो जाती हैं ख़वातीन, ये बहुत डेंजर है। सुबह में चेहरा तो उनका मतलब अच्छा ही लगता है, लेकिन मतलब आगे के साइड इफेक्ट हैं कोई? बहुत है इसके, स्किन का कैंसर भी हो जाता है। एग्जैक्टली, ये स्टेरॉइड है टोटली। हाँ इसमें बहुत सारी चीजें ऐसी आप किसी शहरी ने बता दिया, फिर पड़ोस से पता चला, फिर उसने उसको बताया, उसने उसको बताया, आर्ची ले ली, स्टेलमेंट्स ले ली, आपने बैटनावेट ले ली, या आपने कुछ भी 7-8 क्रीम मिला के फाइजा ब्यूटी के साथ आपने, हाँ बहुत टू मच डेंजर है ये, तो ये बिल्कुल यूज और वो सिर्फ
रिजल्ट के लिए कुछ मतलब ऐसा कुछ क्या करना चाहिए उसके लिए? क्योंकि ख़वातीन के पास और कोई ऑप्शन ही नहीं है ना। हाँ, डे क्रीम, नाइट क्रीम बहुत सी कंपनी में मौजूद हैं। अच्छा। ठीक है, विदाउट स्टेरॉइड आप यूज करें। अगर आप स्टेरॉइड के साथ यूज करेंगे तो बहुत डेंजर। लेकिन आई मस्ट से वो क्रीम्स का अवॉइड करण ला असां बेसण हणी सघूं था, घर जो टोटको आहे, असां चांवरनि जो जेको अटो आहे उनखे पानी विझी करे उहो हणी सघूं था। एलोवेरा असां वटि मौजूद आहे। अहिड़े क़िस्म जा काफ़ी घरेलू टोटका आहिनि, उहे हणूं असां। पिछले प्रोग्राम में बताया था बूंदी आहे न, उहा कटे करे उहा लगाए सघो था। फ्रूट्स जो असां हणी सघूं था, सही फ्रूट्स वगैरह। बाबा ये जज्बात थियो डायरेक्टर मिले तो जो कॉल वठो। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। आवाज कौन थो चे असां स्टूडियो में? वालेकुम सलाम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी दादा इरशाद जागीरानी था ॻाल्हायो न? जी इरशाद जागीरानी पियो ॻाल्हायां बाबा। हाँ ता असांजी फरमाइश आहे जेको तव्हां फनकार घुरायो आहे इनखे त को सुठो कलाम चयोसीं। फनकार घुरायो आहे असां इमरान दरबार को सुठो कलाम ॻाए चवनि था सुठो कलाम ॻाए। हेॾो सुठो कलाम तव्हांखे ॿुधायो अञा कहिड़ो सुठो कलाम आहे? लॻो पियो आहे आवाज़ छा आहे? शोर एॾो आहे तव्हां ॿुधिजे ई नथो। अच्छा शोर घणो आहे बस हाणे ईअं कंदासीं त जॾहिं इमरान ॻाईंदो त असां सभु चुप ख़ामोशी सां ॿुधंदासीं। असां को बि जेकॾहिं का बि चुरपुर कंहिं कई न त पोइ उनजी सज़ा आहे। ठीकु आहे दी? ठीक है ठीक है समझ में नथो अचे आवाज़। समझ में नथो अचे आवाज़? और ठीकु आहे इहो वरी तौफ़ीक़ खे असां केस फॉरवर्ड था कयूं। असांजो दोस्त आहे ऑडियो ते ख़ासि तौर ते उनजी गिरफ़्त हूंदी आहे। ठीकु आहे भेण, ठीकु आहे। तव्हांजी सजेशन्स असां अखियुनि ते रखूं था ऐं ॿुधूं था थोरी देरि में इमरान हैदर साहिब खां वरी सुठो कलाम। बहरहाल असां उहा ई ॻाल्हि पे कई नाइट ऐं डे वारी क्रीम जो, त उन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी आहे जेकॾहिं नाइट ऐं डे क्रीम केरु हणे थो न पधरी थिए थो चेहरे में, उसमें पता चल जाता है कि वो डे या नाइट क्रीम्स लगा रहे हैं, क्योंकि अगर वो धूप में निकलेंगी तो वो बहुत रेड हो जाती है, उनकी चीक्स जो है वो बहुत रेडिश हो जाती है। एग्जैक्टली स्टेरॉइड के आपके साइड इफेक्ट्स यही हैं, आपकी स्किन को सबसे पहले वो रेड करेगी, रेड करने के बाद फिर वो ब्राउन करेगी, ब्राउन की शक्ल वो पिगमेंट्स में चली जाएगी, पिगमेंट्स फिर आपके ब्लैक यानी कि बन जाएंगे। क्योंकि हमारी स्किन में एक मेलानिन जो है वो अंदर एक लेयर बनी हुई है, वो मेलानिन को खत्म कर देती है। जब मेलानिन को खत्म कर देती है तो जो भी रेजेस होते हैं, सन रेज या कुछ भी हैं, हम मट्टी भी जो है वो जरे चेहरे ते लगंदी आहे तो वो चेहरो जेको आहे सानो रेड थी वेंदो या वो डायरेक्ट जेको इफेक्ट है वो चेहरे ते कंदो आहे। हमारी जो स्किन की फर्स्ट लेयर है, 3 लेयर्स होती है हमारी स्किन पे, तो वो फर्स्ट लेयर को डैमेज कर देती है। जब आपकी फर्स्ट लेयर डैमेज हो जाती है तो आप ये समझे कि सेकंड लेयर पे तो बहुत जल्दी जो है आपको कोई ना कोई बीमारी भी अटैक कर सकती है। आपको कुछ जैसे कि मैंने आपको बताया कि कैंसर, बहुत सारे ऐसे पेशेंट्स हमारे सामने आए हैं जिन्होंने स्टेरॉइड फार्मूले यूज करके और उसके बाद उनकी स्किन चेहरा खराब। और ये चीज होती है कि फेयर कलर में जो है ना वो बहुत ज्यादा इन्फेक्शंस भी हो जाते हैं चेहरे में, है ना। डार्क कलर जो है वो जैसे या गंदमी कलर है जैसे हमारा कलर है, तो उसमें जो हमारे मतलब इतनी खराब नहीं होती है स्किन बहुत ज्यादा। जो वाइट कलर होता है ना वो खराब भी जल्दी हो जाते हैं ना। देखिए आप ये समझें कि ब्लैक चीज़ है उसमें बहुत जल्दी कोई भी चीज़ प्रोमिनेंट नहीं होती है। अगर कोई चीज़ साफ हो तो उसमें बहुत जल्दी आपको दाग नजर आ जाता है। चांद पे थोड़ा सा भी कुछ आए तो आपको पता चल जाता है कि साइड इफेक्ट तमाम घणा आहिनि जेकी बहिराड़ी में असांजूं औरतूं ख़ासि तौर ते अहिड़ा माना मशवरा वठी करे फार्मूला क्रीम यूज़ कंदियूं, उन्हनि जे चेहरे जे लाइ तमामु घणो हानिकार आहे ऐं नुक़सानकार आहे। नुक़सान हिन सेंस में बि थिए थो त हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि अचे थो, बहिराड़ी जी औरत राति जो मेकअप करे सुती, उनजे घर में हिकिड़ी कुराड़ी औरत हुई, राति जो उहा उथी उनखे ॾिठई उनजो हार्ट अटैक थी वियो। चई केरु आहे अलाए केरु आहे। सो ॻोठनि में जिननि भूतनि जूं कहाणियूं घणियूं हूंदियूं आहिनि। सो ॻोठनि में भउ इलाही हूंदो आहे, त जिन ईंदो भूत ईंदो, सो अचानक जो कोई ईअं क्रीम लॻायूं राति जो घुमे त पोइ ज़ाहिर आहे जेको दिलि जो मरीज़ हूंदो, दिलि जो कमज़ोर हूंदो, उहो त गुज़ारे ईंदो। इन जो बि ख़्यालु कंदा कयो। इंस्टेंट ब्यूटी जे करे पाण पंहिंजी स्किन खे जेको आहे उहो तबाह करे छॾींदा आहियूं, डिस्ट्रॉय करे छॾींदा आहियूं। काफ़ी घरेलू टोटका आहिनि जेके कुझु ॿुधायूं बि सही, काफ़ी तव्हांखे ख़बर बि हूंदो। ऐं उन खां अलावा चांवरनि जो जेको पाणी आहे न, चांवरनि जे पाणी खे चेहरे ते हणो, उहो त वारनि जे लाइ बि ॾाढो सुठो आहे। वारनि लाइ बि सुठो आहे। बसर जो पाणी जेको आहे न, अछो बसर जेके चऊं असां, उहो असांजे वारनि लाइ सुठो आहे, उहो बि वारनि खे हणी सघूं था। एलोवेरा बि असां पंहिंजे वारनि खे हणी सघूं था। अहिड़ियूं काफ़ी शयूं आहिनि जेके असांजे वारनि में हिकिड़ो जान ॾींदियूं आहिनि ऐं उहो शाइन कंदा आहिनि, पधरो लॻंदा आहिनि, त वारनि खे जेको आहे न पंहिंजी ग़िज़ा मिली आहे। जी असांखे पंहिंजी ग़िज़ा जी ज़रूरत हूंदी आहे, तीअं असांजी स्किन खे ग़िज़ा जी ज़रूरत हूंदी आहे, असांखे वारनि खे ग़िज़ा जी ज़रूरत हूंदी आहे। चांवरनि जो अटो माना पाणी जेको आहे सो ख़ासि तौर ते उहो वारनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे। एग्जैक्टली चावल का जो पानी है आपके हेयर्स के लिए अच्छा होता है, वो लाइक आप कंडीशनर भी यूज कर सकते हैं। अच्छा बाबा ये घर जो अटो
चुका है नए पंजे किचन में ही मौजूद है। मैंने अपने पिछले प्रोग्राम में बताया था कि जो हाउसवाइफ हैं उनके लिए ब्यूटी पार्लर उनका किचन है। सही अगर आपको कुछ आता है तो आप वहाँ से हर चीज उठा के मां ताणे घर वनी थाबड़ जी जोरी अटे में वनी करी तो पवा बूथो सजो उन में तो रहा मुंह ये चोती नो ॾाढो सुठो थी दो। अच्छा असल में ये जो हमारे फ्रूट्स हैं उनकी जो लेयर्स हैं या फ्रूट्स को हम सीधा मुंह पे लगाते हैं उसमें भी बहुत फायदे हैं, जैसे ऑरेंजेस हैं और बनानास हैं। बहुत अच्छे हैं। इसके मैं आपको एक बहुत अच्छा से टिप्स देती हूँ। ऑरेंज के जो छिलके होते हैं उसको आप ड्राई कर लें, ठीक है, ड्राई करके उनका पेस्ट बनाकर लगा सकते हैं। पाउडर फॉर्म में कर लें तो वो आपके ख़राब भी नहीं होंगे। वो पाउडर को आप एक बॉटल में रखिए, फिर आप वो 1 टीस्पून वो पाउडर ले लीजिए और साथ में उसमें आप थोड़ा सा शहद ऐड कीजिए और फिर आप मिल्क जो होता है ड्राई मिल्क, ठीक है, वो ऐड करके पेस्ट बना के माखी जा वॾा फ़ाइदा आहिनि। माखी जेकॾहिं असां चेहरे ते हणूं था न असांजे चेहरे में जेका गंदगी आहे उहा निकिरी वञे थी। सही हाणे तव्हांखे छा थो लॻे त कहिड़ी असांजी सर्दी वधीक सुठो तयारु थी रही आहे हिन वक़्तु तव्हांजी नज़र में? आख़िर में त असां मैडम खां पुछा कंदासीं तव्हां माना तव्हांजो ख़्यालु छा आहे, तव्हांजी अखे छा थी ॿुधाए, तव्हांजी सोच छा थी ॿुधाए? मुंहिंजे भरिसां ॾिसो ईअं मां थोरो ईअं थो थियां, इहा बि कुझु सुठी तयारु थी आहे ऐं हीअ तव्हांखे हूअं ई तव्हांखे वणे पई, स्टाइल अंदाज़ तव्हांखे वणे पियो ऐं जेका 3 नंबर ते आहे उनखे असां सही तरीक़े सां ॾिसी न पिया सघूं। बाक़ी 4 नंबर वारी जल्दी आहे त कहिड़ा उनखे ब्यूटिशियनों से भी कुछ सवाल करते हैं। जी जी बिल्कुल, बाकी उनकी तरफ चले जाएं आप। वहाँ पे आप पूछें उनसे पूछा ही नहीं है। अच्छा सबसे अच्छा तो इधर से जाके पूछेंगे। असल में खबर तो चेहरे जी शेप सां मैटर कंदो तो मेकअप। अच्छा बेटा आप मुझे ये बताइए कि आप जिस मेकअप को कर रही हैं, ठीक है, वो आप कौन सा मेकअप कर रही हैं? ये हम मॉडर्न मेकअप कर रहे हैं, ठीक है, मॉडर्न मेकअप है, लेकिन जो आजकल जो रॉयल मायो मेहंदी होते हैं उस थीम के ऊपर हम काम करते हैं। ठीक है ना, जो अच्छे बैंक्वेट वगैरह में होते हैं उस टाइप के मेकअप। ठीक हो गया। अच्छा बेटा आप कौन से फेस पे है, ये कौन सा फेस कहलाएगा? अच्छा ये जो कहलाएगा थोड़ा सा ओवल टाइप का शेप होगा। ओवल नहीं, राउंड है, थोड़ा सा गोल फेस है, ये लंबी में आएगा, ओवल के अंदर आएगा, अंडे नुमा शेप जो होता है वो। अब आप इसको ओवल शेप में देंगे। ठीक है ठीक है ठीक है ठीक है, सही, ठीक है चलिए ठीक है। आप बताइए आपने जो कैमोफ्लेज किया था वो कौन से नंबर से किया था? सही। अच्छा आपने लिखी ये लगा ना जो सब तो ही बोल रहा। ठीक है, पाण में डिस्कशन। ठीक है, ठीक। वाह 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 जी। हाँ मेकअप का पूरी ये सुनी थी भैया जी। क्या कैमरा है? जी जी नहीं आप बताएं। हाँ जी माइक इनके पास था जी। माइक असल में कलर मैटर करे थो उन जो ड्रेस कलर है आए जो मेकअप थलन वो मेकअप करे। सही से माइक आ उड़िया तो जी। अच्छा ठीक हो गया। ये माइक मुझे दे दीजिएगा जी, यहाँ पर पड़ा था माइक। एक्सक्यूज मी जी, ये माइक है जी, ये माइक पे बात करेंगे आप। आपकी सहूलत के लिए मैं खुद उड़ के आया हूँ जी। अब बताएं क्या कर रहे हैं? कह रही थी आप? हाँ जी, मैं आयु सॉफ्ट लुक मेकअप कर रही हूँ उनका जी। जो आजकल मोस्टली लड़कियों की ख्वाहिश होती है कि हम इतना हैवी बेस भी ना हो, क्योंकि बारात वाले दिन भी उन्हें तैयार होना होता है, तो उनका एक अच्छा लुक आए, तो हमें सॉफ्ट सा मेकअप चाहिए, तो मैं उस लिहाज से इनका सॉफ्ट मेकअप। अच्छा तो आप मुझे बताइए कि इनकी आईज किस टाइप की हैं जो आप आई मेकअप कर रही हैं? वैसे तो अच्छे टाइप की लग रही हैं मुझे। माशाल्लाह इनकी आईज तो ऑलरेडी इतनी प्यारी है मैम। इनको तो वैसे किसी नीड नहीं है बनावट की भी, जस्ट ओनली मैंने उनको शेड दिया है और ताकि वो मजीद निखर जाए। वाह वाह माशाल्लाह 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 माशाल्लाह। इनसे भी पूछ लें फिर गाना सुन लेते हैं जी। जी आप इतनी जल्दी मतलब वो सारा काम कर लेती हैं, किस तरह से एक्सपीरियंस है आपको? आप इधर आ जाएं, ये इतना जल्दी जल्दी कर ले। मैं आपको देख रहा हूँ, आप बार बार इशारे मुझे कह रही हैं कि मैंने खत्म कर लिया, कंप्लीट कर लिया। सर मैं चाहती हूँ कि मैं फर्स्ट हो जाऊँ, फर्स्ट हो जाऊँ, इसीलिए मैं जल्दी जल्दी करना चाहती हूँ। मैं इसलिए जल्दी नहीं क्योंकि मेरा हाथ ही जल्दी फास्ट चलता है ना बेस में, और फटाफट करने का फारिग कर देना। ज्यादा देर तक ब्राइड को बिठाना नहीं, इनको थकन नहीं देनी इन्हें फारिग करके फटाफट फारिग कर देना। ये बहुत अच्छी बात कही है आपने, क्योंकि ब्राइड जो है वो थक जाती हैं बहुत ज्यादा वेटिंग करके। सही। चलें जी मेरी बहन, आप कौन सा मेकअप कर रही हैं? वैसे माशाल्लाह जबरदस्त मेकअप हो रहा है आपका। तो शुक्रिया जी। ये मायो ब्राइडल मेकअप है। अच्छा अच्छा। और पहले दिन का देखिए, अब आप ऑडियंस और आप भी बता सकते हैं। सही मुझे तो चेहरा ही मतलब दूसरा लग रहा है। वैसे पहले तो ये लड़की नहीं थी आपके पास। हाँ ये इतनी खूबसूरत हो गई। हाँ वो खुद भी हंस रही है।
बहुत शुक्रिया। ये अभी थोड़ा सा काम बाकी है, देखेंगे और कैसे। इनसे भी पूछूंगा कैसा फील हो रहा है फ्री का मेकअप करवाते हुए? अच्छा ही फील हो रहा है। अच्छा ही फील हो रहा है अपनी फ्री का मेकअप करवाते हुए अच्छा ही लगता है सबको। नहीं वैसे ही बाजी का साथ देना अच्छी बात है। बाजी का साथ देना अच्छी बात है। हलो हिते हिकिड़ो सुठो कलाम बि तव्हांखे ॿुधायूं था। मास्टर इमरान साहिब असां गॾु आहे। सोना जी गुज़ारिश कयो आहे को सुठो कलाम ॿुधाइजांइ, को अहिड़ो कलाम ॿुधाइजांइ जीअं माना ईअं माहौल खे गरमाए सघिजे। वाह वाह। असीं प्यार करण वारा माण्हू हो, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहेरा, दरिया हुजे या सहेरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। भी हो आईनो, ॾिस हे ॾिस के थो सीनो, हाणे छॾे बि हो आईनो। सिंगार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। हिक पंहिंजे आजे तरले, ॿियो सुहिणा तुंहिंजे सिरले। हिक पंहिंजे आजे तरले, ॿियो सुहिणा तुंहिंजे सिरले। तकरार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। बेशक बेचैन बुखारी, जेह सिक में उम्र गुजारी, बेशक बेचैन बुखारी। इकरार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहेरा, दरिया हुजे या सहेरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू,
बुखारी जो ख़ूबसूरत कलाम ऐं ख़ूबसूरत आवाज़ मास्टर इमरान हैदर साहब जो असीं प्यार करण वारा माण्हू ऐं हिते वरी जेके मौजूदु आहिनि उहे आहिनि सिंगार करण वारा माण्हू सो इन्हनि माण्हुनि सां वरी तव्हांजी कचहरी करायूं था ऐं गॾु रहंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था टाइम तमामु शॉर्ट आहे ऐं मुक़ाबिलो तमामु सख़्तु आहे असां जूं जेकी ब्यूटिशन्स आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे कम में महारत रखनि थियूं ऐं मॉडल्स तयारु थी चुकियूं आहिनि तक़रीबन तव्हां सही था चओ ऐं डिफिकल्ट टू डिसाइड कि कंहिंजो मेकअप सुठो थियल आहे ॾाढो सभिनी ॾाढियूं जेके बि मॉडल्स आहिनि असांजी ॾाढियूं प्यारियूं लॻी रहियूं आहिनि असां ख़बर अथव छा थो थिए मां हिकिड़ी मॉडल ॾिठी चयमि त हे ज़बरदस्त आहे वारो तयारु कयो अथई वरी ॿिए ॾे वियुसि चयमि त हे त हुन खां ज़बरदस्त आहे सही था चओ सो हाणे आख़िर में फ़ैसिलो वरी बि कंदासीं कोशिशि कंदासीं त केरु ज़बरदस्त आहे केरु त सुठो लॻे तव्हां बि हितां खां जेका मॉडल आहिनि उन्हनि खां स्टार्ट कयूं था असां सही त कहिड़ी मॉडल तव्हांजो डिपार्टमेंट आहे तव्हां पाण संभालियो मां ॾिसां थो तव्हांखे तव्हां कीअं था कयो आप इधर आ जाए जी अच्छा मुझे ये बताइएगा हमारा जो ट्रेडिशनल है वो स्पेशली येलो कलर होता है ना मायूं के लिए गजरे वगैरह ये सारी चीजें आपने एक चेंज लुक किया है माशाल्लाह से इसके बारे में बताएं हमें अच्छा इसकी चेंज लुक करने की वजह ये कि जो हम जो ज्यादातर काम कर रहे होते हैं वो थोड़ा सा मॉडर्न स्टाइल के अंदर जा रहा होता है लॉयल मतलब है कि थोड़ा सा रॉयल किस्म के मायूं हो रहे होते हैं जो बैंकिंग वगैरह में होते हैं उस टाइम ब्राइड्स को ऐसी ही तैयारी चाहिए होती है ओके तो वो येलो कलर नहीं वो बिल्कुल चेंज करती है बिल्कुल एकदम है ना उनकी ड्रेसिंग भी बिल्कुल चेंज होती है मेकअप भी उनका बिल्कुल अच्छा उनकी ये होती है कि यार हमारा दिन है और हम इसको बहुत अच्छे से सेलिब्रेट करें चेंज करें मतलब ब्राइड भी अच्छी बने वलीमा के प्रोग्राम भी अच्छा हो और मायूं भी मेहंदी भी अच्छी हो आपने बेटा लाइनर जो लगाया है वो कौन सा लगाया है मैंने इनका सिंपल लाइनर अच्छा ये जो लेशेस हैं वो उतर रही हैं तो ये अक्सर ब्राइड की ये सीन होता है बड़ा मसला शादी में बैठी हुई होती है और लेशेस निकल रही है फिर वो लेशेस लगाने में लगी हुई होती है सही अच्छा तो ये कैसे हाँ जी जी उसका शूट ना है कि पसीना आ रहा है ना अभी इसी पसीना आ रहा है एक और चीज़ मैं आप लोगों को बताती चलूँ कि जैसे कि हम लैश को लगाते हैं अब जैसे ग्लिटर आजकल चल रहे हैं ठीक है तो लैश को आप पहले लगा लें आई मेकअप करने से पहले सही ठीक है जब आप ग्लिटर लगा रहे हैं तो उससे पहले अगर आप लैशेस को लगाते हैं ना तो फिर आपकी लैश वो चिपक जाती है क्योंकि अक्सर मैंने ये चीज़ देखी है अगर हम ग्लिटर के ऊपर लगाएंगे तो फिर वो निकलने का चांस होता है इसलिए ठीक है और बेस्ट चॉइस की बहुत अच्छी हैं लैशेस ग्लू बेस्ट चॉइस है और स्वीट टच है ये और मैं आपको बताता चलूं कि आपके पास अब सिर्फ 10 मिनट है जी प्रोग्राम खत्म हो जाएगा फिर अच्छा तहां जेको है वो की पे फील थी एडो प्यारो तैयार थी करे बाकी मां तव्हां माइक ॾींदो सभु ॻाल्हाईंदो हां न माइक तव्हां सिंधी बि ॻाल्हाईंदा आहियो जी 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 लाइक सुठो फील थिए हां सुठो तो फील ॾे छो सुठो फील थे तो तैयार भी थिया मतलब शो में भी अचा लाइव अच्छा मूंखे ॾाढो मज़ो आयो घर ॿुधायो त टीवी ते ईंदो जी तव्हां ॾिसंदा हूंदा मैसेज कंदा हाणे तव्हांखे ख़ुशी थींदी पोइ वञा वधीक हाणे न थींदी वञा एतिरी माशाल्लाह पहिरियां इन्हनि खां ई कॾहिं तयारु थिया या फर्स्ट टाइम तयारु थिया ना इन्हनि खां ई थींदी आहे अच्छा जी माशाल्लाह सुठो मेकअप कंदियूं आहिनि बिल्कुलु तव्हां मुतमिन थींदा आहियो जी पंहिंजो पाण खे सुञाणींदा आहियो पोइ पासवर्ड लॻंदो आहे मोबाइल जो मेकअप करण खां पोइ न लॻंदो आहे ज़बरदस्त ठीकु आहे असल में खबर तो असल मेकअप आहे वो जेको पासवर्ड लगी वने पोइ छो जो वो रियल हुजे मेकअप जेको न रियल वधी खूबसूरत लगंदो आहे आप कैसा फील कर रही हो बहुत अच्छा इनका जो मेकअप है कौन आंटी हैं आंटी इसलिए बहुत अच्छा फील कर रही हैं अच्छा ये जो कोई जो मेकअप है वो ट्रेडिशनल मेकअप है जो फील करने का जो नहीं फील करने का जो अंदाज है वो थोड़ा मायूस को नहीं कि ये क्यों है मतलब अच्छा फील कर रहे हैं तो थोड़ा सा मतलब वो दिल से नहीं बता रही आप अच्छा फील हो रहा है अच्छा फील कर रही है सही बात है अच्छा हिनन जो जेको मेकअप है ना इरशाद ही ट्रेडिशनल है मायूं जो मेकअप अक्सर मायूं में जेको है ना वो एडो मेकअप हुंदो या हिनन जो जेको है मायूं माना वनवा मायूं समझन था माना जेके असां सिंधी ॾिसंदा हुआ चवंदा मायूं जो एडो मेकअप हुंदो आहे न मायूं माना वनवा आहे वनवा हां तव्हां ॻाल्हायो था न मायूं में एडो मेकअप थींदो आहे ईअं लॻे थो ॼणो मायूं जो एडो मेकअप न असां मायूं भी चवंदा आहियूं वनवा भी चवंदा आहियूं वना भी चवंदा आहियूं ही वनवा जो मेकअप है ट्रेडिशनल वनवा जो मेकअप आजकल मायूं रॉयल मेकअप चल रहे हैं फिर आपके ट्रेडिशनल चल रहे हैं तो ट्रेडिशनल जो है ग्लैमरस लुक के साथ बहुत चल रहा है ट्रेडिशनल मेकअप होते ना वो ज्यादा क्यूट लगता है अच्छा चलो नहीं बाकी सिर्फ 8 मिनट है आपके पास मुकाबला सकते जी अच्छा बाकी जो जेको है हिनन जो भी जेको मेकअप है ट्रेडिशनल थला है हिनन जो जेको ही पातल है ही असल गुल जो है ही जेके न गुल असल गुल है राइट मेन ट्रेडिशनल लुक ही यही है हां ट्रेडिशनल मेन ट्रेडिशनल लुक ही है सही ही है ही वारो है ॾाढो सिंपल मेकअप थियो आहे माना लगे भी घटि थो त मेकअप थियल आहे हां मतलब ही मुखे नेचुरल थो लगे थोड़ो वधीक एग्जैक्टली ये जेको मेकअप है वो थोड़ो हेवी मेकअप है सही आई ही मेकअप जेको है वो बनवा जो मेकअप है कोई ऐसी चीज आप बताएं व्यूअर्स को
जो आप बताना चाहें। मैं यही कहूँगी कि माइयों वाले दिन ब्राइडल जितनी नेचुरल और जितनी सिंपल होगी इतना ज़्यादा उसका रूप आता है और उतनी ही ज़्यादा वो खूबसूरत लगती है और उसका जो असर रूप है बारात वाले दिन निकलता है, वो बारात में आना चाहिए। तो मैं इस चीज़ के फेवर में होती हूँ कि माइयों वाले दिन बच्चियाँ बहुत लाइट मेकअप पे जाएं और जब हम बारात पे आते हैं तो उसका टोटली लुक चेंज हो जाता है शादी और माइयों में। जी, आपको पता चले कि आपने माइयों और बारात में क्या करना है। सही कह रही है, बिल्कुल मैं भी यही कहने वाली हूं, यही चवण वाली वास्ते मेकअप जेको है जेतिरो सिंपल हुंदो वनवा जो उड़ो अट्रैक्ट कंदो है। बहुत जल्दी मजे जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ही जेको मतलब ही सेशन आहे न पंहिंजो हिन मॉडल सां हिन अस्सलाम वालेकुम मैं पहले आपकी तरफ आया था तो मैं दिल्ली तौर से बता रहा हूँ मैं इतना मुतमिन नहीं हुआ था लेकिन अब आ रहा हूँ तो मुझे फील हो रहा है कि जबरदस्त कमाल का मेकअप किया आप सर। मैं बता के क्या मैंने कहा था ना इनका मेकअप अच्छा होने वाला है क्योंकि इनका चेहरा ही इतना प्यारा सा है। मैंने इनको कान में थोड़ा सा कहा था, हमने कहा मजा नहीं कर रही आप वैसे। उसके बाद इन्होंने जोश पकड़ा है शायद। जी सर, जोश और रोश दोनों पकड़ लिए। हाँ, उसके बाद सही होगी माशाल्लाह। सही। मायूं का इवेंट जो है ना वो मायूं के इवेंट में अक्सर जो दुल्हनें जो है ना वो लाइट रखती है, बिल्कुल लाइट से लाइट। अच्छा, से भरी हुई अच्छी लगे। सबने मेकअप बहुत अच्छा किया है, कोई शक नहीं है। अगर आप लोग सिर्फ और सिर्फ लिपस्टिक को लाइट रखते हैं, ठीक है, तो आप लोगों का मेकअप इतना ज्यादा शार्प नहीं दिखता क्योंकि लिपस्टिक से एनहांस होता है। तो हमने जो है बहुत पीच कलर है, आपका पिंक कलर है, माइयों में हम इन कलर को यूज करते हैं। मैंने खुद ने पीच लगाया है, बिल्कुल लाइट, बहुत अच्छा है। तो ये भी होता है कि मेकअप फटाफट लगता है, फटा हुआ लगता है, बहुत अच्छा है आपका भी। सही। वैसे मेकअप वही गाल तो सबने जो रड़ो। एक्चुअली बात ये होती है माइयों में आप लोग बहुत लाइट कलर को यूज़ करें, जैसे लिप्स में आप यूज़ कर रहे हैं पिंक कलर, पीच कलर, बहुत लाइट आप लोग यूज़ कर सकते हैं और ग्लॉसी यूज़ करें, लिप्स को ग्लॉस कर दें, ठीक है, ताकि बहुत लाइट हुए, ताकि हमें पता चले ना, डिफरेंस पता चले, शादी का डिफरेंस पता चले, मायूं का मतलब वनवा जो जेको है वो डिफरेंस हुजण खपे। वनवा जो मेकअप जेको है ना सफ़ा लाइट मेकअप हूंदो है, सफ़ा सिंपल मेकअप है ना, वही चीज़ होती है। और जो शादी का मेकअप जो है या ब्राइडल मेकअप जो है उसमें पता चलता है कि ये ब्राइड है तो इस तरह से अच्छा लगता है। जी बिल्कुल। तो अगर आपकी बात करें तो आस्ते आस्ते इनके माना धिको ॾींदा हेॾे अचो हिते मूंसां गॾु वियो मां ॾाढो ईअं माना हैरान परेशान ऐं वीरान थो लॻां। अच्छा, ये जेको जज आप करेंगी, आप देंगी कमेंट्स और हम सब करेंगे, जिनके कमेंट ज़्यादा होंगे वही अच्छा होगा। लेकिन मैं आपको ये चीज़ ज़रूर कहूँगी कि जब भी आप जज बने आप इनको रिमार्क्स दे तो ऑल ओवर देखें। चलें 5 मिनट है आपके पास जी। आज मायूं है ड्रेसिंग के हवाले से और अपना मेकअप के हवाले से हर तरह से आप देखें। सिर्फ ये नहीं कि मेकअप किसका अच्छा लग रहा है क्योंकि हमारे लिए वो फंक्शन भी मैटर करता है ना। अच्छा चलें जी, स्ट्रेट आके सब खड़ी हो जाए, सामने आ जाए मॉडल्स यहाँ पे। अच्छा इधर ही खड़ी रहे, चलें ठीक है, इधर ही खड़ी रहे, अपनी अपनी जगह से निशस्त से उठ जाए। आप भी उधर अपनी मॉडल के साथ खड़ी रहें जी। अब हम शॉर्ट्स लगाएंगे और देखेंगे माशाल्लाह के सब खूबसूरत लगा प्यार, तुमने अच्छा किया है मेरे ख्याल से। माशाल्लाह सबका बहुत अच्छा है और माशाल्लाह सबने बहुत अच्छा काम किया है। और हमारी नंबर 1 पे तो देखिए आप लोग देख रहे होंगे इनका मेकअप, ड्रेस, हेयर डू, पीछे ये बैक हुई है, सही हेयर डू आप देख रहे हैं, ज्वेलरी देख रहे हैं, ठीक है। इसके बाद सेकंड हमारी आ जाती हैं, आप इनको भी देख रहे हैं, इनकी ज्वेलरी है, हेयर डू है और मेकअप है, ड्रेस है। अच्छा, ये भी आप लोग देख रहे हैं। अब आप इनका भी देख सकते हैं, सेकंड ये देखिए इनका हेयर डू और ड्रेस, ज्वेलरी, मेकअप, सारी चीज़ें आपके सामने दिख रही हैं। और ये भी हमारी ब्यूटिशियन नसीमा का तो बहुत जल्दी में काम अच्छा, बट फॉर मी बहुत सॉरी टू इंटरप्ट, फॉर मी मेरे हिसाब से जो मेकअप है मैं अगर ये जज करती तो मैं पहला नंबर जो है ना वो इनको देती और सेकंड नंबर जो है वो इनको देती, क्योंकि ये एक जो है ना वो ट्रेडिशनली, मैंने पहले भी कहा जज आप तब करें जब इवेंट्स के हिसाब से। मेकअप तो हर अच्छा होता है, मेकअप सब बहुत माशाल्लाह से ॻाल्हि सही वधी वई आहे। मां बि पंहिंजी राय ॾींदुसि, हाणे जज सभु वधी विया निकिरी रहिया आहिनि, हर माण्हू जो पंहिंजो ज़ावियो आहे ॾिसण परखण। ऐं जेकॾहिं मूंखे जेकॾहिं जज कयो वञे त मां जेको वोट हिनखे ॾियां, हीअ जेका छोकिरी आहे न हीअ थोरो परे थियो त हीअ मूं वारी मॉडल ॾिसां, परे थोरो परे थियो। थर्ड डे होगा। मैडम एक मिनट जरूर, खुदा के वास्ते थोड़ा चुप करो, टाइम कम है। ये जो मॉडल है ना जी, थोड़ा सा साइड हो जाए, इधर आ जाए। तो मुझी नज़र में
आउं जेकॾहिं चवां या मां जज कयां त पोइ ही पहिरीं नंबर ते अचे हा ऐं हाणे हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे बाक़ी सभु सुहिणा तयारु थिया आहिनि ॾाढो ज़बरदस्त मतिलबु अॼु प्रोग्राम रहियो आहे ऐं डायरेक्टर जो बि मूंसां सहमत थी वियो आहे उनजो ख़्यालु बि आहे त असां जेकॾहिं चाहियूं हा या असां फ़ैसिलो कयूं हा त पोइ पहिरीं नंबर ते इहे अचे आजकल वैसे मेकअप जे हवाले सां लेकिन मायू जे हवाले सां न जेकॾहिं वनवा थिए न पोइ मेकअप न हूंदो और रॉयल मेकअप में ड्रेसिंग ग्लैमरस लुक तो हमारी खूबसूरती आहे खूबसूरती हिकिड़ो मौसम ककड़ा जो शेर भी याद अचे थो जी जी जेकॾहिं तव्हां चओ त मां तव्हांखे लेकिन ॿुधायां आप सब अपना दिल छोटा मत कीजिएगा सबका माशाल्लाह नहीं बहुत अच्छा है शेर रुली हो मुझे से कम नहीं है सबका अच्छा है जी जी इरशाद ओके जी आपकी तालियों की गूंज में एक शेर सुनाता हूँ त शायर फरमाए तो सूंह ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे अच्छा सूंह ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणु अंधे खे नूर मिलंदो आहे वाह वाह सूंह ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणु अंधे खे नूर मिलंदो आहे ऐं इंतिहाई ख़ुलूस जो बदिलो कंहिं न कंहिंखे ज़रूर मिलंदो आहे ऐं कंहिंखे वञी मयार ॾियूं कंहिंखे वञी मयार ॾियूं जंहिंखे ॾिस बेकसूर मिलंदो आहे सूंह ॾिसंदे सुरूर मिलंदो आहे ॼणु अंधे खे नूर मिलंदो आहे ऐं सूंह आ सिंगार आ मुंहिंजा पिरी तूं सरापा प्यार आ मुंहिंजा पिरी तूं सरापा प्यार आ मुंहिंजा पिरी सभई ॾाढा ख़ूबसूरत तयारु थिया आहिनि ऐं ख़ूबसूरती हूअं बि माना अखियुनि जी थधाण आहे दिलि जी थधाण आहे ऐं मज़ेदार हूंदी आहे जी अचो पहिरियों तव्हां पंहिंजी सीट संभालियो जी 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 सो अॼु प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त रहियो तव्हांखे कीअं लॻो हूअं माना ही जॾहिं ओवरऑल मेकअप थियो पए तव्हां छा फील कयो पए कुझु तव्हां सिखिया बि आहियो ऐं सिखियल बि आहियो तव्हांखे किथे लॻो त ही माना सही कनि पिया या किथे लॻो हुजे त हीअं न कंदा त हीअं अञा बहितर थिए न न उहा ई ॻाल्हि त सभिनी जेको पंहिंजे हिसाब सां ॾाढो ज़बरदस्त कयो मूं वरी बि इहा ई ॻाल्हि चई त जेकॾहिं असां हिननि खे एज़ अ वनवा जज करियूं वनवा जे हिसाब सां वनवा जे इवेंट सां आउं जेका पर्सनली प्रिफर कंदसि जेका असांजी कुंवार हुजे दुल्हन हुजे त आउं हिननि खे कंदसि ऐं उन खां पोइ हिन मेकअप खे कंदसि हुन मेकअप खे कंदसि हिन मेकअप खे कंदसि घणो वनवा जे हिसाब सां असांजो हिकिड़ो ई वोट आहे असांजो असां न ॿ न टे हिकिड़ो ई वोट आहे ज़फ़र ऐं मुंहिंजो ऐं उहो वञे थो हिन ॾांहुं को शक न आहे आउं चवां थी न जो ॾाढो सुठो मेकअप थियल आहे पर एज़ अ मॉडल ॾाढो ज़बरदस्त मेकअप थियल है पर जेकॾहिं वही है कि हम ट्रेडिशनल पे जाएं तो फिर हमारे सामने नसीमा मौजूद हैं जिन्होंने ट्रेडिशनल लुक दिया है बहुत सॉफ्ट के साथ किया है और अगर हम ग्लैमरस में जाएं रॉयल मेकअप में जाएं तो हमारे सामने शाजिया एग्जैक्टली सबके अलग अलग सबके जो है ना वो अलग अलग सभनी जो अलग अलग मेकअप थियल आहे ॾाढो सुठो ज़बरदस्त मेकअप थियल आहे ऐं इहो ज़रूर चवंदसि वनवा में जेको आहे न उहो तव्हां सिंपल खां सिंपल मेकअप रखो ताकि तव्हां शादी में डिफरेंस तव्हां में नज़र दोनों चीज़ों को आपने ट्रेडिशनल और ग्लैमरस दोनों को साथ किया है एग्जैक्टली मैं तब से कह रही हूँ कि इनका जो मेकअप लग रहा है ना बाकी इहो ज़रूर कजो तो वनवा जे ॾींहुं ते सिंपल मेकअप रखजो ताकि शादी में ख़बर पवे त साण कुंवार आयल आहे स्टेज ते बहरहाल वरी बि वॾी महिरबानी जेका आहे सॼे लीड किरदार अदा कयो आहे थैंक्स टू यू ऐं तव्हां ॾाढो सुठो निभायो ऐं आपकी वजह से ये सारा मतलब एहतमाम हुआ है आपकी वजह से ही आज रौनकें बहाल हुई प्रोग्राम की लेकिन कल इंशाल्लाह सलाम सिंह चैनल को रौनकें ऐसी अफशा रऊफ की तरफ से मिलती रहेंगी आमीन आमीन कल का क्या प्रोग्राम है कल का हमारा प्रोग्राम है ब्राइडल ठीक है और ब्राइडल लुक देंगी और इनका मेकअप के साथ यही ब्यूटिशियन जी बिल्कुल तीनों दिन हमारी यही ब्यूटिशियन है और तीनों को हमने जो है अलग अलग मॉडल्स भी यही होंगे मॉडल्स भी यही क्योंकि हम चेंजेस नहीं करते हैं ये एक पूरा कंप्लीट टास्क है जो हम इसमें कुछ भी चेंज नहीं कर सकते अच्छी बात है यानी कि चीटिंग कहलाएगी अगर मैं उनको फेवर दे दूं और इन्हें ना दूं तो ये चीटिंग है तो आपका उस्ताद कभी भी चीटिंग नहीं करते एग्जैक्टली सही कह रही हैं आप सही सही ॾाढो सुठो अॼु प्रोग्राम रहियो तव्हांखे बि यकीन वणियो हूंदो ऐं जेकी बि असांजूं वधियूं हार श्रृंगार सिखणु चाहिनि थियूं या ब्यूटिशियन जो कोर्स करणु चाहिनि थियूं त उन्हनि जे लाइ बि सुभाणे जो प्रोग्राम ॾाढो काराइतो हूंदो असां उन ते बि सुभाणे करेंगे मैं लाइव आप सबको बताना चाहूँगी कि कल आप लोग ज्वाइन कर सकते हैं हेयर एक्सटेंशन और आईलैश एक्सटेंशन की क्लास है और कल 1 बजे स्टार्ट होगी तो जो भी ज्वाइन करना चाहे तो वो सब ज्वाइन कर 1 बजे कैसे स्टार्ट होगी सुबह 10 बजे होगी नहीं वो इनकी अलग से है जो मैं हमारे प्रोग्राम में 10 बजे स्टार्ट होगा आपका तो प्रोग्राम 10 बजे से 12 बजे है 1 बजे से जो है मेरी क्लास शुरू है गार्डन साइड असल में मैडम पेंजी मसरूफियत बुधाए नीचे दिए हुए कांटेक्ट नंबर पे राब्ता कर सकते हैं वो मेरा कांटेक्ट नंबर आप चला दीजिए सही जबरदस्त ॾाढो सुहिणो ऐं ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम सुभाणे जो बि थींदो सुभाणे जो बि थींदो सो हाणे आउं चाहियां थो त उस्ताद का अहिड़ी म्यूज़िक जंहिंमें हे सभु जेके भी मॉडल्स भी वन बाय वन अचे अहिड़े स्टाइल में 1 बाय 1 एक मॉडल आगे आके खड़ी हो जाएंगी और फिर वो साइड हो जाएंगी फिर उसके बाद दूसरी मॉडल आगे आएगी फिर वो साइड हो जाएगी इस तरह से उस्ताद का म्यूजिक एड़ी बजाए तो उसने जाना की तारीफ मुमकिन नहीं आफरी 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 आफरी
आ जाए आप, लेकिन एज अ मॉडलिंग, ठीक है जी। अच्छा बेटा ब्यूटिशियन भी आई है, साथ ब्यूटिशियन भी आई है, फिर आप पीछे हो जाइएगा, वो अपना करेंगी परफॉर्म। वाह वाह, चलें जी वापस आ जाएं, दूसरी जाए जी। एक राउंड कीजिएगा मॉडल। दूसरी जाना की ये हो वाह 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 जी जी। शाजिया बेटा आप अपनी मॉडल को बेच के राउंड करवाना, फिर मॉडल आप फिर जाना, फिर राउंड। वाह जी वाह, गुजर जो ओके वाह वाह वाह, आफरीन आफरीन कहते हैं। आफरीन वो याद नहीं है। राउंड कीजिए बेटा। वाह वाह, गोल घूमे, हाँ गोल घूमिए, हाँ ऐसे वीडियो बनाए जब आप मामा हाणे आख़िर में जंहिं हिन प्रोग्राम जी ॾाढी ख़ूबसूरती सां होस्टिंग कई पिर सैयद, उन सां गॾु मां, असां ॿई हिते पीअंदासीं। भाउ म्यूज़िक त वॼायो, असां हुन आहियूं माटल आहे अचो आ जाए जी। अॼु माना पिर जी तबियत थोड़ी ठीक ना है, इन जे करे पिर उन अंदाज़ में जोशो ख़रोश में तव्हांखे नज़र नथी अचे। असां हुनजे लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार बि कयूं था, अल्लाह पाक उनजी सिहत ठीकु रखे, छो त अॼु बि उनजी तबियत ठीकु न हुई ऐं मूंखे लॻो पए त हुनजी मौजूदगी अॼु प्रोग्राम में इंतहाई अहम हुई, छो त हीउ प्रोग्राम अक्सर में कंडक्ट करणु पिर जी घणी ज़िम्मेदारी में अचे थो, छो त मूंखे इन मामले जी हार सिंगार जी घणी ॼाण कोन्हे का, पर पोइ बि जेतिरो इल्मु अकुल पिर खे आहे ओतिरो मूंखे न हुयो, इन करे मूं चयो तव्हां ज़रूरु अचो, बीमार आहियो पर ज़रूरु तव्हांखे प्रोग्राम में शरीक थियणो आहे, सुभाणे बि ज़रूरु अचिजो इंशाअल्लाह, छो त हीउ तव्हांजा ई प्रोग्राम आहिनि। जी जी इंशाअल्लाह। बाक़ी जेकॾहिं को सुगड़ आयो, को शाइर आयो त उनखे मुंहुं मां पाण ई ॾींदुसि। सो हाणे इमरान हैदर साहिब गुज़ारिश कयूं था त उहो बि अॻियूं ई अचे ऐं असांखे आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाए जेको यादगार रहिजी वञे। ऐं सुन टीवी ते हिकिड़ो ॾाढो सुठो तव्हां पिक्चराइज़ करायो, जान मुंहिंजी जिंद चूं, ज़फ़र जुस्काणी क़िस्मत सां हुनजो डायरेक्टर हो, सो उहो कलाम तव्हां असांखे ॿुधाईंदो, हीरो बि ज़फ़र जुस्काणी साहिबु। अॼोको प्रोग्राम हिते पूरो कयूं था, सुभाणे इंशाअल्लाह हयाती बख़ैर वरी गॾिबासीं, मैडम बि हूंदी, आउं बि हूंदुसि, पिर सॼो सभु जेको बि सीनरी तव्हां ॾिसो था उहो ई मेकअप थींदो, पर तव्हांखे ॿुधायोसीं त अॼु वनवा जो हो, हाणे सुभाणे जेको आहे उहो ब्राइडल हूंदो, शादी जो हूंदो, त उमेद त इहा था कयूं त तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियण वारो आहे। सही सही सही, सुभाणे ताईं असांखे इजाज़त ॾींदा जी लतीफ़ जी, मिठी ॿोली सदाईं गॾु, अल्लाह भाई। हो प्यार कयो तो समो, हो जाने मुझी जिंद तू, हो प्यार कयो तो समो, हो सह में समाए तो के छजोआ, तो के ही मालिक सिर जो कयो सब कुछ मुझो आई, हो जाने मुझी जिंद तू, हो प्यार कयो
सरापा सोनो आहे तू सूरज न तजणो आहीं तू मारी असां मस्तन खे थी जन नज़रूं खणी थी निहारे तुझी सूह सरापा सोनो आहे तू सूरज न तजणो आहीं तू मारी असां मस्तन खे थी जन नज़रूं खणी थी निहारे वणनि थियूं अदाऊं तुंहिंजूं होश करे थी मारी तू जने पान सुनी थी सवारी अच मूसा रेशम जड़ा सुनी जने अखड़ा तू थी मिलाए मत होश करे थी मारी तू जने हूर जनत जणो आही तू मारी असा मस्तन खे थी जने मद करे थी मारी हो सब कुछ मुझो आही तू हो जाने मुझी जिंद तू हो प्यार कयो वा तो सामू हो जाने मुझी जिंद तू हो प्यार कयो वा तो सामू हो साह में समाए तो खे छड़ियो आ तो के ही मालिक सिर जो कयो आ सब कुछ मुझो तो वफा खालिद जी दिल खे मोहे कयो सफ़ा मस्त आहे मां जाॾे वञा ताॾे तुंहिंजो चहिरो मुंहिंजे साम्हूं आहे तो वफा खालिद जी दिल खे मोहे कयो सफ़ा मस्त आहे मां जाॾे वञा ताॾे तुंहिंजो चहिरो मुंहिंजे साम्हूं आहे खिल मुर्गूं न अहिड़ियूं मिठियूं हो जान मुंहिंजी जिंद तू हो प्यार कयो वा तो सामू हो जान मुझी जिंद तू हो प्यार कयो वा तो सामू हो साह में समाए तो खे छड़ियो आ तो खे ही मालिक सिर जो कयो आ सब कुछ मुझो मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।